अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। अम्मा बाद। नाज़रीन कराम, मूंखे हे मुंहिंजी ज़िंदगीअ जो शायदि ही रमज़ान हिकिड़ो सुनहरी दौर गुज़रंदो, छाकाणि त मूंखे अलाह पाक तौफ़ीक़ ॾिनी आहे ऐं हिननि टीवी वारनि खे त मां सहरीअ में कलाक ॿ तव्हां सां गॾु रहंदुसि। जीअं तव्हां रमज़ान में उथंदव, तयारी कंदव त इन सां गॾु टीवीअ में तव्हांखे मां क़ुर जी माना ॿुधाईंदो वेंदुसि, हदीसूं ॿुधाईंदुसि। जेकॾहिं तव्हां कनु ऐं ध्यानु ॾेई हीउ रमज़ान जो महीनो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त इनशा अल्लाह ताला तव्हांखे अलाह पाक वटां उहा इंफॉर्मेशन मिलंदी, उहा हिदायत मिलंदी जो तव्हांखे जन्नत में वञणु आसान थी वेंदो। तव्हां मूंखे सुञाणो था त मां कंहिं बि फ़िरके जी ॻाल्हि कोन थो कयां। मां ईअं उन्हनि मां न आहियां जेके चवनि था त तव्हां हुन मस्जिद में वेंदव त इहो काफ़रनि जी मस्जिद आहे, या हिन मस्जिद में वेंदव त नबी साईं जा इहे गुस्ताख़ आहिनि, हो वरी चवनि त हे शैतान जो लश्कर आहे, असां ते हमिलो कयो अथनि। असां इन ॻाल्हि नथा कयूं। मुंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे सिर्फ़ु ई अलाह जे कलाम हूंदो ऐं इन्हीअ जी एक्सप्लेनेशन जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे, यानी सम्झो भला ॿिए लफ़्ज़नि में त हीअ हिकिड़ी थ्योरी आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन क़ुर खे पंहिंजी ज़िंदगीअ में 23 सालनि ते हली ॾेखारियो आहे, जंहिंखे सुनत चइजी थी। इहे ॿई मां गॾे तव्हांखे हलाईंदुसि। टीं शइ मूं वटि आहे ई कान्हे, न को मूंखे अचे थी। तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह हीअ जेको तव्हांखे शयूं मिलंदियूं इन प्योर हूंदियूं, जीअं ख़ालिस शइ हूंदी आहे, का बि हिन में मिलावट कान हूंदी ॿियनि शयुनि खां। वधि सहाबा कराम ऐं आइमा कराम जा बि अक़वाल कुझु मां आणींदुसि जेके हिन क़ुर ऐं हदीस सां मुताबिक़त रखंदा हूंदा। तंहिंजे करे मां त अलाह जो शुक्र अदा कयां थो त हीउ हिकिड़ो असांखे रमज़ान शरीफ़ मिलियो आहे, यानी हिन खे चइजे सेकंड चांस। अलाह ताला चाहे इहो थो त असां ख़ुशि बि रहूं हिन दुनिया में ऐं जन्नत में वञूं। अलाह कॾहिं कोन थो चाहे त हीउ जहन्नम में वञनि। इहो अलाह खे जंहिं चैलेंज कयो आहे, इहो उनजो मिशन आहे, शैतान जो ऐं उन जे जिन्ननि जो। छो त शैतान अकेलो कोन्हे, लखे उन जी ज़ुरियत में जेके जिन आहिनि उन्हनि खे पावर ॾिनो वियो आहे त उहो तव्हां सां गॾु तव्हांखे आइडियाऊं ॾींदा। उनखे शिकिल मटाइण जो बि पावर आहे, हू इंसान जो रूप इख़्तियार करे सघनि था। कॾहिं कॾहिं तव्हां सां अची मिलंदा, तव्हां सम्झंदो त फलाणो ख़ान साहब तो मूंसां ॻाल्हाए, हालांकि उहो जिन हूंदो जंहिं ख़ान साहब जी शिकिल इख़्तियार कई आहे। कंहिं माईअ सां अची मिलंदो त माई सम्झंदी त हीअ मुंहिंजी पाड़े वारी आहे, हालांकि हीअ पाड़े वारी न हूंदी, इहो जिन हूंदो जेको माईअ सां मिले थो। त इहो अलाह ताला इहो इन लाइ इम्तिहान रखियो आहे, इन लाइ इम्तिहान रखियो आहे त इन जो तोड़ हिन क़ुर में ॾिनो अथसि त जेको हिन खे पढ़ंदो ऐं सम्झंदो उन खे इहे सभु हिन शैतान जे दावनि जी हिन में ख़बर पइजी वेंदी, बची वेंदो। अलाह चाहे थो त असीं जन्नत में वञूं। तंहिंजे करे महिरबानी करे सहरीअ जे टाइम ते थोरो सवेल उथो, जीअं प्रोग्राम शुरू थिए पंहिंजो कमु बि कयो, पर हे ॿुधंदा बि रहो ऐं वेहो। ऐं हीउ जेको क़ुर शरीफ़ तव्हां फजर तहजद में सुबुह जो पढ़ो था, ॻाल्हि साॻी आहे। छो त क़ुर पढ़ो या ॿुधो, पर छाकाणि त हिन में माना थींदी, तंहिंजे करे इहो असांजे लाइ वधीक अफ़ज़ल आहे। हाणे बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरूआति कयूं था इनशा अल्लाह ताला। पहिरीं ॻाल्हि त हीउ जेको रमज़ान जो महीनो, इन जी फ़ज़ीलत छाजे करे आहे। अलाह ताला फ़रमाए थो क़ुर शरीफ़ में त आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान। सम्झी वियो? माना हिन रमज़ान शरीफ़ में क़ुर नाज़ुल थियो आहे। माना हिन रमज़ान शरीफ़ जी जेका फ़ज़ीलत आहे हिन क़ुर जे नाज़िल थियण जे करे आहे। ऐं छा आहे इहो क़ुर? हुदल लिन्नास, माना ही कोर्स जो किताबु आहे इंसाननि वास्ते। हिते इन कोन हुदल लिल मुस्लिमीन, इन न आहे। हुदल लिन्नास माना हिंदुनि जे लाइ, सभिनी जे लाइ। मूंसां हिकिड़ो इंजीनियर आहे मुंहिंजो, मूं वटि मिलियो त मां गिटे ते हथ रखे चयोमांसि, मूं चयो यार ॻाल्हि ॿुधो, हाणे मूंखे तव्हां हिंदुनि सां मूंखे तव्हांजे मज़हब जेको आहे सो उन में मूंखे सचाई थी लॻे त जेके तव्हांजा वेद आहिनि मूं पढ़िया आहिनि, साॻा क़ुर वारा आहिनि 40% ताईं। तंहिंजे करे तव्हांजो बाक़ी जेको वेद 60% आहे, इहो हथ जो लिखियो वियो आहे। तंहिंजे करे तव्हांजे वेदनि जा उहे हिसा जेके हिन सां बिल्कुलु, ऐं मां ॾिठो आहे बिल्कुलु 100% साॻी उनजी आयत वेद जी क़ुर जी सफ़ा साॻी आहे। माना त मूं चयोमांसि त मतिलबु त हिन ॿिन्ही जो आथर या करण वारो हिकु ई अलाह आहे।
तंहिंजे करे मूं ॿुधायोमांसि त असां वटि क़ुर शरीफ़ हिकिड़ा अहिड़ा असीं चपरा आहिनि जंहिंमें अरबी कान्हे, माना तव्हां बिना वुज़ूअ जे हथु लाए सघो था, हिंदू बि हुनखे पढ़ी सघनि था। त ख़ुशि थी वियो, चई मां बसि पोइ तुंहिंजी ऑफ़िस में अचां थो, क़ुर शरीफ़ मां खणी थो वञा। सो ॻाल्हि आहे त हिन में हुदन लिनास माना ही कोर्स जो किताबु आहे, अलाह ताला चाहे थो त हिन खे पढ़ी तव्हां पास थी वञो। पास में जेके पेपर तव्हांजो थिए थो उन में शैतान जूं बि पॉइंटूं ईंदियूं, पोइ तव्हां वरी उन नमूने सां अटेंड कंदो लाइफ में, वरी अलाह जी हिदायत उन खे अटेंड कंदो। बईनात मिनल हुदा, ऐं ॿियो त जेको कोर्स आहे सो आसान आहे। बईनात माना तमामु सवलो आहे सम्झण वास्ते। वल फुरक़ान, ऐं इन सां गॾु इहो फ़र्क़ु कंदो तव्हांखे त हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे, हे कंदव त ख़ुशि रहंदव, हे कंदव रिज़्क़ जी तंगी थींदव, हे कंदव तव्हांजो रिज़्क़ वधंदो, तव्हांजे घर में सुकून ईंदो। पोइ तॾहिं अलाह फरमाए थो फमन शहिद मिन कुमुल शहर, पोइ जेकॾहिं तव्हांखे हींअर चांस मिली वियो आहे रमज़ान शरीफ़ जो, फल यसुम, त पोइ रोज़ा बि रखो ऐं हिन क़ुर खे बि ॿुधो। लेकिन हाणे हे क़ुर शरीफ़ आहे न, हाणे हे क़ुर शरीफ़ आहे प्योर अरबीअ में, ठीकु आहे। हाणे इन मां मुस्तफ़ीद उहे थींदा जेके अरब आहिनि या जेके अरबी ॼाणनि था। हाणे अचो त रसूल असांखां पुछूं त पोइ साईं असां सिंधी काॾे वञूं, न असांखे हिन जी माना कान थी अचे, त पोइ असां कोर्स में पास कीअं थींदासीं। ॿुधो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो चवे। रसूल सल्लम फरमाए थो त इन तरतील, हीअ हदीस शरीफ़ आहे, इन तरतील व तदब्बुर, जेकॾहिं क़ुर खे आस्ते आस्ते पढ़ो, व तदब्बुर, ऐं पंहिंजी ॿोलीअ में माना पढ़ो, क़िलतुल क़ुर, चाहे थोरो हेतिरो पढ़ो, अफ़ज़ल मिन सूरतिल क़ुर मां कसरत हा, पोइ तकिड़ो तकिड़ो पढ़ो जो ख़बर बि न पए त असीं छा था पढ़ूं इन करे। याने ॿियनि लफ़्ज़नि में चयो वियो आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त जेकॾहिं हिकिड़ी आयत क़ुर जी तव्हां माना सां ऐं सम्झी पढ़ो था त इन जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे करण खां वधीक आहे। वरी ॿी जाइ ते अचे थो हिकिड़ी आयत क़ुर जी तव्हां सिखंदव या सम्झंदव 100 रकात तहजद में नफ़िल पढ़ण खां वधीक आहे। हाणे अचो ॿुधो रसूल छा थो असां जहिड़नि माण्हुनि खे असांखे ख़ुशख़बरी थो ॾिए। केरु थो ॾिए? अलाह जो रसूल। छा थो चए? चए थो ॾिसो आस्ते आस्ते पढ़ो, हीअ जेका मां माना थो कयां, ऐं माना सां पढ़ो, उनखे सम्झी पढ़ो, पोइ चाहे थोरो पढ़ो, इहो बहितर आहे जो तेज़ पढ़ो ऐं घणो पढ़ो। छो भई इनल मक़सूद मिनल क़ुर, चए थो हे जेको क़ुर आयो आहे न, इन जो पर्पस छा आहे, इन जो मक़सदु छा आहे। चए थो इन जो मक़सदु आहे फ़हमहू व तदबरू व तफ़क़ू, त इन खे मालूम करणु त अलाह छा थो चए, इन ते मां कीअं अमल कंदुसि। हे जेके मुंहिंजा दुनिया में पेपर हले थो, मां हिन मां कीअं पंहिंजो जेको आहे सो आइडिया वठंदुसि। ऐं पोइ फ़ी व अमल बि, पोइ इन खे सम्झी इन ते पेपर ॾियो, अमल कयो। ऐं ॿुधो अहम ॻाल्हि, ज़बरदस्त ॻाल्हि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फरमाइनि, व तिलावत हू, माना हिन जी तिलावत करणु, व हिफ़्ज़ू, ऐं हिन जो हिफ़्ज़ करणु, वसीलतुन, इहे वसीला आहिनि इला मानी, माना ताईं पहुचण जो। माना मक़सदु क़ुर जो आहे उन जी माना ते अची अमल करणु, तिलावत मक़सदु न आहे। ऐं असां वठ वठां कयूं, हिकिड़ो ख़तमु हो, ॿियो ख़तमु हो, 100 ख़तमु हो, करणु आहे, इहो त करिणो आहे, छो त इहो न पढ़ंदो त माना ताईं कीअं पहुचंदो। लेकिन इहे मक़सदु न आहे, न को इन जो हिफ़्ज़ करणु मक़सदु आहे। हिफ़्ज़ त ओतिरियूं आयतूं जेके निमाज़ में कमु अचनि थियूं, सॼो हिफ़्ज़ बि मक़सदु कोन्हे, पर हिफ़्ज़ इन लाइ कबो आहे त जीअं उनजी माना ताईं पहुचे। जीअं अरब आहिनि उहे हाफ़िज़ थींदा, पोइ घर में बि हिफ़्ज़ यादि हूंदो, ॼण हुनखे माना पई ईंदी। तंहिंजे करे चए थो इन जी तिलावत करणु ऐं इन खे हिफ़्ज़ करणु, वसीलतुन इला मानी, इन जी माना ताईं पहुचण जो वसीलो आहे। ऐं मक़सदु आहे माना ते पहुची उन ते अमल करणु। तंहिंजे करे हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे, इन जे बारे में रमज़ान सां इन जी रिलेशनशिप आहे। रमज़ान जी फज़ीलत ऐं शर्फ़ आहे ई क़ुर जे करे। हाणे जेकॾहिं असां उन मां रोज़ो थो रखूं, लेकिन इन क़ुर खे न पढ़ूं, न सम्झूं, त माना तव्हां हुन मां फज़ीलत ऐं शर्फ़ छिके कढी वियो। हाणे जंहिं शइ जी फज़ीलत ऐं शर्फ़ आहे उहो तव्हां कढी छॾियो, त बाक़ी वञी बचंदो, उन में आहे तव्हां नुक़सान वॾे में वेंदव। ॿुधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो फरमाए, चए थो सियावल क़ुर यशफ़ान लिल अब्द यौमल क़ियामत। चए थो क़यामत जे ॾींहं ते, जॾहिं मिसाल तौरु अहिड़ी हिकिड़ी इंसान जी, हर इंसान जी फ़ाइल आहे न, जेको तव्हांजे अमल लिखियल आहिनि, पोइ अलाह वटि इहा फ़ाइल ईंदी आहे फ़ैसिले जे लाइ। त जॾहिं उहा ईंदी त हेॾां हिकिड़ो रोज़ो बीठो हूंदो हिन पासे खां, हेॾां क़ुर नबी करे अलाह पासनि खां, त सियाम क़ुर इहे ॿई पंहिंजो कमेंट्स ॾींदा
असांजे फाइल ते। सभ खां पहिरीं यकूल सियाम, रोज़ो चवंदो ऐं रबी मुंहिंजा रब तूं तां वल साईं मूंखे रोज़ो रख करे हिन वीचारे बुख मानी कान खाधाई, उहा शहवत ऐं बुरायूं बि छॾे ॾिनई, हिफ़ाज़त कयईं, रुश्वत कान वरितई, कूड़ न पियो ॻाल्हाए, जेके आम तौर माण्हू कंदा आहिनि इन्हनि खां बची वियो। चवंदो न बाबा मूंखे रोज़ो आहे ऐं मां न कूड़ ॻाल्हाईंदुसि, बसि हींअर मूं वटि त अची बचायोमान शफ़ ऐनी फ़ी, तंहिंजे करे मुंहिंजो तव्हांखे अलाह साईं रिक्वेस्ट आहे, रोज़ो चवंदो त हिन खे छॾ छूट कयो। वरी क़ुर शरीफ़ छा चवंदो, यकूल क़ुर, वरी अलाह जो जेको शरीफ़ फरमाईंदो, चए थो मन तू नौम बिलैल, चईं मुंहिंजे करे रमज़ान में हिन जेको आहे सो राति जो निंड देरि सां कई या तहजद में सवेल उथी पियो। माना हाणे असां ॾिसो न, हाणे मिसाल तौरु तव्हां तरावियूं थियनि थियूं अधु कलाक जूं, ठका ठक हलो घर वञो, पर हिते केतिरनि जाइनि ते तरावियूं थियनि थियूं कहिड़े तरीक़े सां जेको क़ुर जी माना ताईं पहुचणु, छो त तिलावत माना ताईं पहुचण जो वसीलो आहे, मक़सूद कोन्हे कोई। हालांकि तिलावत ते बि अजुरु आहे, लेकिन उहो अजुरु जेको क़ुर खे न सम्झण जो गुनाह जेको आहे सो त उनखां 1000 दफ़ा वधीक आहे। तंहिंजे करे हिते तव्हां वटि तरावियूं थियनि थियूं, हिते कासमान में ॿिनि जाइनि सिंधीअ में तर्जुमो थींदो, हे क़ुर जी स्क्रीन ते ॾेखारियां थो न, उहो जेको सो उनजी माना कंदा, पोइ वरी उहे ई 4 रकातूं इमाम पढ़ंदो। अहिड़े नमूने सां वरी लतीफ़ाबाद में 4 जाइनि ते उर्दू में थिए थो, नवाबशाह में थिए थो, टंडो आदम में थींदो, शहदादपुर में, खान वाहण में बि थींदो। खान वाहण में जेका मस्जिद आहे, महिरबानी करे जे खान वाहण वारा ॿुधो था त उते तरावियूं पढ़ो ऐं माना ॿुधो, ऐं उहे शायदि 8 पढ़ाइनि, पोइ वरी तव्हां 12 भली अचे पंहिंजे घर में पढ़ो, जेकॾहिं 20 पढ़णियूं आहिनि। अच्छा, हाणे इहो ब्रेक वठूं था, इनशाला प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अल्हम्दुलिल्लाह, हिन ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थिया आहियूं। ॻाल्हि हली पई त रोज़ो ऐं क़ुर असांजी शफ़ात कंदा, ऐं जेकॾहिं उहे जंहिंजी बि शफ़ात कंदा त अलाह फरमाए थो त कालफ़ युशफ़ आनी, मां तव्हां ॿिन्ही जी शफ़ात क़बूल कई, त अलाह असांखे नसीब करे। हाणे हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे, इन जे बारे में अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, हाणे आहे त उर्दू में शायदि तव्हां सम्झी वेंदव त बेशक, या मां सिंधी कंदो थो वञा, जेको बेशक जंहिं घर में क़ुर पढ़ियो वञे थो उहो पंहिंजे रहण वारनि लाइ कुशादो थी थो वञे ऐं उन में ख़ैरु वधी थो वञे। इन में फ़रिश्ता अचनि था, शैतान भॼी था वञनि। आख़िर शैतान भॼनि छो था? मां इहो सोचियो पिए त शैतान भॼनि छो था, त मूं चयो किथां ॾिसां। मां ओचितो जो क़ुर खोलियो त कुझु अहिड़ो मूंखे 2-3 आयतूं ओचितो निकिरियूं। माना इन मां ॾिसो न, मूंखे त अजब थो वठे त हे ज़िंदा किताब आहे, ही ज़िंदा ॼणु जहिड़ो आहे जो ॼणु ही पंहिंजे टाइम ते पाण खुले थो। मिसाल तौरु शैतान ईंदो न घर में, हाणे विझंदो दिलि में, विसो कहिड़ो थो विझे, क़ुर थो ॾसे, आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व यक़ूलुल इंसान, चए थो शैतान जॾहिं विसरो विझे थो माण्हू इहो थो नतीजो कढे, छा थो चए, ऐज़ा मां मित, चए थो जॾहिं मां मरी वेंदुसि त पोइ क़बर में चूरो चूर लसौफ़ अख़रजु हया, पोइ वरी कीअं जहिड़ो थींदुसि। इहो शैतान विधो न। हाणे त वरी क़ुर जवाबु ॾिए, छा थो चए, अलाह थो चए अवला यज़करुल इंसान, चई माण्हू जेको इहा आइडिया तोखे शैतान ॾिनी आहे, तूं इहो नथो सोचीं, अन्ना ख़लक़नाहु मिन क़बल, आऊं तोखे पैदा कयो आहे, वलम यक शयन, त इन खां अॻे कुझु बि कोन्हे। भई मिसाल तौरु हिकिड़ी माई वेठी आहे 30 सालनि जी, त भेण मुंहिंजी 40 साल अॻु में तुंहिंजो नालो हुओ, पोइ बि किथां आई आहे? त अलाह थो चए त तोखे तो शैतान जॾहिं मरण खां पोइ कीअं उथंदे, पर जॾहिं तूं हुएं कोन, पोइ तूं किथां आयो आहीं? अबा शैतान जो इहो ॿुधंदो, अलाह वरी अॻिते चए थो रब्बक लनहशुरन्नहुम वल शयातीन सुम्म लनुहज़िरन्नहुम हौलल जहन्नम जसिया, चए थो पोइ अहिड़नि माण्हुनि खे जेके शैतान जे चंबे में अची इन्हनि शैतान जन गुमराह कयो, सभिनी खे गॾे जहन्नम में बीहारींदुसि। हाणे जो शैतान ई ॿुधंदो त हे त वीचारो चई, भई हिन सां हाणे मां कहिड़ो बहस कयां, वठी भॼंदो। इन लाइ शैतान भॼनि था,
छाकाणि त हिन में शैतान जा दाव आया, वरी हुनजो जवाबु अची थो वञे त शैतान पाण डिॼे थो त हाणे अलाह मूंखे थो दड़काजे थो, घर छॾे भॼंदो। त हज़रत अबू हुरैरा फरमाए थो त घर में ख़ैरु वधी वेंदी आहे, फ़रिश्ता ईंदा आहिनि, शैतान भॼी वेंदा आहिनि। बेशक उहो घर जंहिंमें अलाह जे किताब मां कुझु बि न पढ़िबो। हाणे पढ़ण जो मतिलबु छा आहे? सम्झणु। यादि रखो, क़ुर जी माना आहे अलाह छा थो चवे। कलामुल्लाह माना अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो। तॾहिं हज़रत अली करमुल्लाह वजह फरमायो त जॾहिं मां चाहींदो आहियां त मां अलाह सां ॻाल्हायां त मां निमाज़ पढ़ंदो आहियां, ऐं जॾहिं मां वरी चवंदो आहियां त रब मूं सां ॻाल्हाए त क़ुर पढ़ंदो आहियां। त कलाम ला मथां अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो। अरब अरबीअ में पढ़ंदा, चाइनीज़ चीनीअ में पढ़ंदा, अंग्रेज़ी में पढ़ंदा। त चए थो जंहिं घर में कुझु बि नथो पढ़ियो वञे त उहो पंहिंजे रहण वारनि लाइ घर तंग थी थो वञे, उन में ख़ैरु घटिजी थो वञे, ऐं फ़रिश्ता निकिरी वञनि था, ऐं पोइ शैतान अचनि वञनि। छा शैतान अचनि? बाबा हे त कोर्स जो किताबु पढ़े ई कोन थो, हे अंधो आहे, हाणे अचो त हिनखे अञा गुमराह कयूं, अचो त हिनखे पाण सां गॾु जहन्नम में वठी वञूं। तंहिंजे करे ॿियो माण्हुनि खे गुमराही कहिड़ी थींदी आहे? माण्हू चवंदा आहिनि दादा उमिरि जेका आहे न, बसि जेको थींदो उमिरि मुक़ररु। न न न न न न तव्हांजी उमिरि घटि वधि थी सघे थी। कंहिं फरमायो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो ला यज़ीद फिल उमिरि इल्लल बिर। चए थो जेकॾहिं नेकियूं कंदव न त उमिरि तव्हांजी वधी वेंदी। मिसाल तौरु हूअं तव्हां 55 साल में मरी वेंदव, दिलि जो दौरो पवंदो 60 साल में, नेक थींदव, क़ुर खे माना सां पढ़ंदव, ग़रीब जी मदद कंदव, ज़कात ॾींदव, रोज़ा रखंदव, अलाह खां दुआऊं घुरंदव, अलाह सां यारी रखंदव, त तव्हांजी उमिरि वधी वेंदी। वला इहा रुद्दुल क़दर इल्ला दुआ। वरी तव्हांजी क़िस्मत में एक्सीडेंट लिखियल आहिनि, टंग भॼणु लिखियलु आहे, का मुसीबतूं लिखियलु आहिनि, पर जे तव्हां वक़्त ते उथी दुआ घुरंदो अलाह साईं खां, त अलाह उहे तव्हांजे नसीब में क़िस्मत में लिखियलु उहे जेके थियणियूं आहिनि बुरियूं शयूं, उहे हटाए थो छॾे। ऐं उन खां पोइ इन रजुल ल युहरम रिज़्क़ बिज़म्बि युसीबहु। ऐं माण्हू पंहिंजो रिज़्क़ तंग थो करे, गुनाह करे पंहिंजो रिज़्क़ तंग करे थो छॾे। हाणे तव्हां माशाअल्लाह तव्हां जेके आहिनि से जेको सो हींअर तव्हां सहरीअ में उथो था, इहे पहिरियों जेको इहो आहे हफ़्तो आहे, तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त तसहरू फ इन फिल सुहूर बरका। माना सहरी ज़रूरु खाओ, छो त इन बरकत आहे। छाजे लाइ बरकत आहे? जॾहिं तव्हां रोज़े जी नियत करे उथंदव, पोइ अलाह जी शयूं न सभु, भाई तव्हां भाॼी कई आहे, का सयूं कयूं आहिनि, खीरु खयो अथव, त रब साईं चवंदो त ॾिसो मुंहिंजे लाइ रोज़ो रखे, मुंहिंजूं शयूं खाए थो, त अलाह ताला राज़ी थी तव्हांजे रिज़्क़ में बरकत कंदो। इन जे लाइ त छाकाणि त निंड मां उथी तव्हां कुझु बि न खाई, हाणे हिकिड़ा माण्हू आहिनि सॼी राति जाॻंदा, 12-1 बजे सुम्हंदा, बचन मुंहिंजो रोज़ो आहे, सुम्ही पवंदा, पोइ रोज़ो, पोइ इन्हनि जे रिज़्क़ में बरकत कान थींदी। सहरीअ में खाइणु फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जेको आहे सो सहरीअ में तव्हांखे, तव्हांजे सहरीअ में बरकत आहे। उन खां पोइ अलाह ताला तंहिंजे करे इहा जेका आहे सो असांखे इनशा अल्लाह इन सहरीअ में इहा असांखे करे असांखे खाइणु खपे। लेकिन हाणे अलाह छा थो चए? चए थो वमन अज़लम मिमन ज़ुकिर बि आयात रबी। चए थो इन्हीअ माण्हूअ खां केरु वधीक मेंटली चरियो ज़ालिम, जंहिंखे क़ुर में अलाह चए थो उन खे ॿुधाइजे या हुनखे पेश कयूं वञनि त उनखां ॾिसे ई कोन त को अलाह, यानी अलाह जी ॻाल्हि जेको अलाह गुफ़्तगू करे थो उनखां परवाह ई कान्हेसि का, इहो ज़ालिम आहे वॾो। छाजे लाइ ज़ालिम आहे? खाए अलाह जो, खीरु अलाह जो पीए, शयूं अलाह जूं खाए, साहु खणे थो, अखियूं अलाह जूं जंहिंसां ॾिसी हले थो। अरे मियां इहो जेको तूं ॾिसी हली थो, इन जे क़दम क़दम ते अलाह जो शुकुरु कर। तंहिंजे करे अलाह थो चए इन खां वधीक ज़ालिम केरु आहे? जंहिंखे अलाह जंहिंसां गुफ़्तगू करे थो, उन जूं आयतुनि जो ज़िक्र कयो वञे थो, सुम्ह आरज़ हुननि खे परवाह ई कोन थो करे। पोइ इन खे छा चइजे? इन खे चइबो इहो मुजरिम आहे, खाई पी ना शुक्रो। इन्ना मिनल मुजरिमीन मुंतकिमून। अलाह फरमाए थो त मां इन्हनि मुजरिमनि खां पंहिंजी इंतिकाम वठंदुसि। छाजो इंतिकाम वठंदुसि? इंसानी शिकिल ॾियण जो इंतिकाम, अखियुनि नूर ॾियण जो इंतिकाम, हाज़मे में जेको खाई हज़म उनजो इंतिकाम, अलाह जूं शयूं खाए थो इन जो इंतिकाम अलाह उन माण्हूअ खां वठंदो इंतिकाम। ऐं तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़दाकुम।
चए थो ए ईमान वारो अलाह जो बि चयो मञो, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि चयो मञो। इज़दाकुम तव्हांखे इहे ॿई जेके शयूं आहिनि सोर्स तव्हांखे रस्तो था ॾेखारनि, तव्हांखे दावत था ॾियनि उन रस्ते जी लिमा युहीकुम जंहिंमें तव्हांजी हयाती आहे, जंहिंमें तव्हां पास थींदव। माना ही कोर्स जो किताबु आहे, इन जे प्रैक्टिकल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। इहे ॿई शयूं मिलाइण जो मक़सदु उन हलण जो मतिलबु पास थियणु। वालमू ऐं यादि रखो अन अल्लाह यहूल बैन अल मरे वल कल्बी, अल्लाह ताला इंसान ऐं मर्द जे दिलि जे विच में आहे। व इन्नहु इलैहि तुहशरून, ऐं इहे अलाह ॾे सभु वापसि ईंदा। तंहिंजे करे असांखे खपे त असां पास थियूं। ऐं तंहिंजे करे रब साईं फरमाए थो फसब्बिह बिहम्दि रब्बिक, तंहिंजे करे छाजे लाइ इंसान खे अलाह पैदा कयो आहे। सोचियो त सही न, हेॾी वॾी काइनात, उन में नंढड़ो गोलो असांजो, उन ते असां वेठा आहियूं ऐं असांखे मोकिलण खां अॻु में सॼो किचन ठाहे रखियईं। पाणी बि थी वियो, नहरूं बि ठाहे छॾियईं, बारिश जो निज़ाम कयईं त जीअं पहाड़नि ते बर्फ़ ॼमे त आहिस्ते आहिस्ते पाणी अचे जो सॼो साल हिननि खे पाणी मिले। वरी मिटीअ में अलाए छा विधो अथसि, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मिटीअ जो बुख हथ में खणी ॾिसो का शइ कान्हे, पर इन ई मिटीअ में जे कणिक जो दाणो विझंदव त 100 दाणा निकिरंदा। वरी जे साॻी मिटीअ में सरें जो दाणो विझो त वरी सरें पई निकिरे। यानी कहिड़ी फैक्ट्री आहे इहा, अजब फैक्ट्री आहे। मिटी आहे साॻी, जंहिंमें मिठाण बि थो पैदा थिए, कतल बि थी पैदा थिए, त लीमो बि थो पैदा थिए, त अंब बि था। सुभान अल्लाह, हे आहे अलाह जो किचन, इहो अलाह जा मौज़ा आहिनि। लेकिन उनखे उहो ई सम्झंदा जेको थोरो सोचींदा। तंहिंजे करे चए थो कुन मिन साजिदीन, ऐं सजदे करण वारनि मां तूं शामिल थी। तंहिंजे करे तूं अलाह जूं शयूं इस्तेमालु करे चओ अल्हम्दुलिल्लाह। पाणी जीअं मूं तव्हांखे ॾसियो त पाणी छा आहे, पाणी H2O, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन मां थो ठहे। हाइड्रोजन बि बाहि आहे ऐं ऑक्सीजन बि बाहि आहे। इहे ॿई शयूं मिलनि थियूं त सुभान अल्लाह मिठो पाणी थी थो पए। हिन में ॿ बाहियूं करे उन पाणी ठाहियो आहे। असीं चवंदासीं सुभान अल्लाह, अल्लाह इहो थो चाहे त मुंहिंजी तव्हां हरदमि तारीफ़ कयो, इन लाइ पैदा कयो। चए थो वाबुदु रब्बक, ऐं ओसि ताईं तव्हां अलाह जी तारीफ़ जी इबादत कयो चयो मञियो हता याती कल यकीन, जेसि ताईं तव्हांखे यकीन अचे। इहो यकीन असली यकीन ईंदो, पोइ चाहे काफ़र हुजे, चाहे फासिक ऐं फाजिर हुजे, चाहे मोमिन हुजे। हूअं त असांखे यकीन आहे न, पर हू जेको पको यकीन तॾहिं ईंदो जॾहिं मरण वक़्तु फ़रिश्ता नज़र ईंदा। छा आहे, जॾहिं इंसानु मरे थो न, त हाणे माण्हू वेठा आहिनि, पैदा सुयूं हणनि, ज़ोर पिया था ॾियनि, लेकिन ए टाइम अहिड़ो अची थो वञे जो हुनखे फ़रिश्ता नज़र अचनि था, त उते चइबो आहे त सकरात शुरू थी वई। हाणे जॾहिं सकरात शुरू थी वई त हाणे हिन जा फ़रिश्तनि सां डायलॉग शुरू थियनि था, जेके असीं ॿुधी कोन था सघूं। लेकिन हू चाहींदो आहे त मां जेको आहे सो जेको ॾिसां पियो थो हिननि खे ॾसियां, या चवंदो ओ मुंहिंजा भाउ अबा माथे फ़रिश्ता मूंसां ॻाल्हाइनि पिया था। इहो कम्यूनिकेट करण जी कोशिशि कंदो, लेकिन आवाज़ु निकिर गुर गुर गुर, केरु कोन सम्झंदो छा थो चए। इन खे चइबो आहे जो घर घर शुरू थी वियो आहे। ऐं पोइ छा थींदो, फ़रिश्ता ईंदा। जे आहे नेक शख़्स जंहिं 95 मार्कूं खयूं आहिनि, पोइ त हिकिड़ी फ़रिश्तनि जो ॿियो टोलो आहे जेको गुल ऐं ख़ुशबू खणी ऐं हिन खे चवंदो हींअर हल जन्नत में। हिन जे रूह खे ओॾी महिल, छो त हिननि जो जेको ट्रेवल आहे न 7 आसमान ते, सेकंडनि में थियो, उते पहुचंदा, उनखे हिकिड़े सफ़ेद पखीअ में जो रूह विझी जन्नत में छॾे ॾींदा, पियो खाईंदो पीअंदो। ख़ैर हींअर ब्रेक खां पोइ वरी इनखे मां कंटिन्यू कयां थो इंशाअल्लाह। जी जनाब, मुंहिंजूं भेनरूं, मावरूं, दोस्तो, बुज़ुर्गो, नौजवानों, अर्ज़ु पे कयमि त अलाह चए थो त अलाह जी इबादत कंदो रहो जेसि यकीन अचे। छो त यकीन अचण खां पोइ इबादत आहे ई कान। माने मां पोइ तव्हां खणी 100 कलमा पढ़ो क़बूल कोन पवंदो जॾहिं तव्हांखे फ़रिश्ता नज़र अची विया। त माना फ़रिश्तनि अचण खे यकीन चइबो आहे। पोइ छा थींदो, जेकॾहिं मार्कूं अथसि 51 52, माना पास थी वियो आहे, त
त वरी हिकिड़ो ॿियो गुरू फ़र्श ईंदो अचे कंदुसि सलाम अलैकुम, उन खे बि जन्नत में खणी वेंदा ऐं पखीअ जे माना हुन में रूह विझंदा। पर जॾहिं हुन पखीअ में रूह पवंदो न त उहो पाण खे मुकमल सम्झंदो, ॼण सम्झंदो, खाईंदो पीअंदो, खाइण में मज़ो ईंदुसि, जन्नत जे वणनि ते वेहंदो, उते शयूं खाईंदो, मज़ो पियो ईंदुसि। ऐं पोइ अलाह ताला फरमायो त क़यामत जे ॾींहुं जॾहिं अलाह सूर फूकींदो त पोइ इहे रूह इन्हनि नेक माण्हुनि जा इन क़बर में ईंदा, न त हिन वक़्तु कुझु बि कोन्हे हिते। इहा आहे ॾिसो ग़ैब जी ख़बर केरु ॿुधाईंदो, या अलाह जो क़ुर ॿुधाईंदो, या रसूल सां टियों का शख़्स त आहे ई कान ॿुधाइण वारी। तंहिं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे नेकनि शख़्स ओॾीमहिल हिन वक़्तु सभु अलाह जा वली जन्नत में वेठा आहिनि ऐं उहे खाइनि था पीअनि था, हीअ जिस्म कोन अथनि, लेकिन पोज़ीशन फिज़िकल पोज़ीशन हुनखे पंहिंजी प्रॉपर्टी जन्नत में कान मिलंदी। जॾहिं वरी वापसि हीअ जिस्म ठहंदो, क़यामत जे सूरत उहे रूह लही वरी जिस्म में ईंदा, ॿाहिरि निकिरंदा, पोइ हिननि खे मिलंदी फिज़िकल पोज़ीशन। अहिड़े नमूने सां काफ़र या जेके नापास थियनि था, जेके मार्कूं न खणी सघिया, क़ुर माना सां कोन पढ़ियनि, शैतान चढ़ी विया आहिनि मथां, त उन्हनि खे वरी कारे पखीअ में विधो वञे थो ऐं उनजे रहण जी बि का बुछड़ी जाइ आहे, पर उन्हनि खे सुबुह शाम जहन्नम जो चकर हणायो वञे थो त तोखे हे पादर लॻंदा, हे मुतरको लॻंदे, उनखे टेंशन ॾियण जे लाइ सॼो। वरी नेक शख़्स जेके जन्नत में, उन्हनि खे बि सुबुह शाम जन्नत जी टूर कराइजी त हीअ तुंहिंजो घरु आहे, तुंहिंजो हमाम आहे, तुंहिंजो स्विमिंग पूल आहे, तुंहिंजा बाग आहिनि, एॾी वॾी जन्नत आहे जेको रोज़ानो हले पियो थो हुनजो चकर। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वाह बुधू रबक हता याती कल यकीन, मरण जो जंहिंमहिल तव्हांजी सकरात शुरू थी उन खां अॻु अॻु इबादत करे वठो, छो त पोइ इबादत तव्हांजी क़बूल कान्हे का। तंहिंजे करे नबी साईं फरमायो आहे त सल क़ाइमन, जे सिहत जो सुठो आहीं त उथी निमाज़ पढ़, फ़इन लम तस्त, पर जे गोॾनि में सूरु आहे या कोई तकलीफ़ अथई त फ़क़ाइदनि, त पोइ भली कुर्सीअ ते वेही पढ़, फ़इन लम तस्त, पर जे कुर्सीअ ते वेहण जे लाइक़ु बि कोन्हे त फ़अलल जनब, त पोइ सुते सुते पढ़। केतिरा माण्हू आहिनि जेके फालज में हूंदा आहिनि, पोइ करे ऐं वुज़ू नथो करी त तयमुम कर, पोइ उन सां करे पोइ सुते सुते निमाज़ पढ़। फरमायो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अलाह जी इबादत कंदा रहो, लेकिन इन निमाज़ सां गॾु तव्हांखे इहो पास थियण जे लाइ ज़रूरी आहे त मालूम कयो त अलाह छा थो चए, इहो कोर्स आहे असांजे किताब जो। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब। हाणे ॾिसो न कमाल जी ॻाल्हि आई आहे, अलाह चए थो अल्हम्दुलिल्लाह। हाणे असां हैरान थी विया आहियूं त पाणी ॾिनो अथई उन ते बसि अलाह जो हम्द कयूं था, पर हीउ कहिड़ो वॾो हम्द आहे जो ख़ुदि अलाह थो असांखे सेखारे त अलाह जो हम्द कयो। कहिड़ी ॻाल्हि जे करे? अल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब, त जंहिं पंहिंजे बाने खे हीउ पास थियण लाइ कोर्स जो किताब ॾिनो आहे, पर छाजो हम्द? वलम यजल लहू इवजा, चए थो हिन क़ुर जे लफ़्ज़नि में अंदरूनी माना कान्हे का। अल्लाहु अकबर। जेकॾहिं असांखे ठग मिली वञनि, चवनि बाबा हे तूं जेको तूं पढ़ी थो सुमल नंज़अन मिन कुल शयतिन अय्युहुम अशद अल रहमान अतिया, सवली त माना आहे त पोइ चए थो जेके अलाह सां जेतो ज़िद कंदा हुआ ऐं अलाह सां जेको सो जेके उन जा मुखालिफ़ हूंदा त उन्हनि जा टोला ठाहींदुसि। हाणे जेकॾहिं वरी ॿी माना केरु करे अंदरूनी, न बाबा हिन जो मतिलबु आहे त हिकिड़ो जेको बुज़ुर्ग आहे न, उहो बुज़ुर्ग हीअं थींदो माना ईअं, माना अंदरूनी माना। अलाह थो चए वलम यजल लहू एवजा, ख़बरदार हिन क़ुर जी का अंदरूनी माना कान्हे जेके तव्हां साम्हूं ॾिसो था, जेका तव्हांजी सिंधीअ में लिखियल इहा ई माना आहे, यानी का फर्दर एक्सप्लेनेशन कान्हे का। इन ते थो रब साईं चवे ही मां तव्हांखे कोर्स जो किताबु ॾिनो आहे, माना हे ॿकरीअ चढ़ण वारो बि जेको हुनजो पुटु हुनखे सिंधीअ में माना ॿुधाईंदो त हुन ताईं इंफॉर्मेशन पहुची वेंदी ऐं जे अमल कंदो जन्नत में वञी वेंदो। तंहिंजे करे केतिरा उलमा तफ़सीरूं पढ़ण खां मना कंदा आहिनि, छो तफ़सीर हिकिड़े माण्हूअ जो पंहिंजो ओपिनियन आहे ऐं उन में माण्हू फासी थो पए। पोइ हाणे वेठो तफ़सीर पढ़े हिकिड़े सीपारे में 5 साल लॻी था वञनि। न न न न न न न मां थो चवां हीउ कोर्स जो किताबु आहे, तव्हांखे 2-2.5 महीननि में सॼो तर्जुमो पढ़णु खपे। या हींअर रमज़ान शरीफ़ आहे न, जेकॾहिं चाहो था त असीं रमज़ान में सॼे क़ुर मां मालूम कयूं अलाह छा थो चए सवली सिंधीअ में ऐं उर्दूअ में, त हे जेके तरावियूं थियनि थियूं न जिन जिन जाइनि ते, उते 3 कलाक तरावियूं हलनि थियूं, उहो तव्हांखे स्क्रीन ते क़ुर जो 4 जेके आयतूं आयतूं इमाम पढ़ंदो, उन खां अॻु में हुनजो तर्जुमो ॿुधाईंदा, वरी स्क्रीन बंदि करे वरी उहो इमाम 4 पढ़ंदो, वरी स्क्रीन ऑन थींदी। इन में ख़वातीन बि अचनि थियूं, हर जाइ ते ख़वातीन अचनि थियूं। जेका मस्जिद आहे बाईपास ते मस्जिद जामियल क़ुर, इन में बि असां वटि 300 साढी 300 औरतूं
ताराविन में अचनि थियूं ऐं उन्हनि जे लाइ बाथरूम हर अचण जा रस्ता ऐं उन्हनि जी बि स्क्रीन लॻल आहे जिते क़ुर ॾिसनि थियूं, साम्हूं जो तर्जुमो कयो वञे थो। साॻिए नमूने सां मरीना बैंक्वेट आहे लतीफ़ाबाद में, इते बि जेको आहे सो जेको सो ख़वातीन ऐं मर्द अचनि था, उनजी सेपरेशन आहे। मतिलबु आहे त हीअ हिकिड़ी फैसिलिटी अलाह ताला तव्हांखे ॾिनी आहे ऐं इन्हीअ में असां दुआ घुरूं था डॉक्टर इसरार अहमद जे, जंहिं हिन सिस्टम खे राइज कयो। हुन चयो त बाबा क़ुर जी माना नथा कयो त पोइ तव्हां छा था पढ़ो। तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में फरमाए थो अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब, चए थो जेके जिन खे असां हीउ क़ुर ॾिनो आहे, जंहिंजो कोर्स जो किताब सम्झनि था, यतलूनहु हक़ तिलावती, त इनखे तिलावत कनि था, पर तिलावत जो मक़सदु बि अदा था कनि। कहिड़ो कहिड़ो तिलावत जो मक़सदु आहे, पुछूं था अलाह साईं खां। अलाह साईं पुछूं साईं असीं त हीअं तिलावत असां वटि त ख़तमा पिया था कढनि, जॾहिं की मूं तव्हांखे ॾसियो त चवनि था हिकिड़ी आयत क़ुर जी माना करे अमल जी नियत सां पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर जे बिना माना जे ख़तमे खां वधीक सवाबु आहे। हिकिड़ी आयत या 100 रकात नफ़रनि खां वधीक आहे। त अलाह थो चए त इन तिलावत जो हक़ु आहे। हाणे अचो त ॾिसूं छा था चवनि। नंबर 1 जो पहिरियों हक़ु आहे त भई इन ते ईमान आणियो। ईमान जो मतिलबु आहे त ईअं सम्झो त हीउ अलाह ॾिनो आहे असांखे ऐं हीउ क़ुर शरीफ़ 100% जीअं रसूल सां ते लथो आहे तीअं ज़ेर ज़बर सां असां वटि पहुतो आहे। इन में का शइ फेर फार कंहिं बि माण्हूअ इंसान हिन में हथ जी पंहिंजी शइ न विधी आहे। रीज़न पहिरें त उन वक़्तु लिखियो वियो, लेकिन लिखण सां गॾोगॾु हज़ारे हाफ़िज़ रसूल सां जे ज़माने में पैदा थी चुका आहे, जेके ज़ेर ज़बर सूदो इन क़ुर खे हिफ़िज़ कयो वेठा आहिनि ऐं अॼु ताईं लखे आहिनि। नंढा नंढा ॿार बि हिनखे हिफ़िज़ करे वञनि। ॿियो को बि किताब दुनिया में नाहे जेको ईअं सॼो केरु रटे छॾे। को बि किताब कोन्हे, न को बाइबल आहे, न को वेद आहिनि, कुझु हर को हिन जो टुकड़ो टुकड़ो ॾिसो था। जेकॾहिं हे जेके ईसाई तकी रखंदा त ॾाढो बाइबल रखे, चवंदा आयत नंबर फलाणी, वरी अंग्रेज़ी में पढ़ंदा, यादि कंहिंखे कोन्हे। असांजा हाफ़िज़ त पढ़ी था वञनि, लेकिन नंबर ॿियो इन जो हक़ु आहे त ईमान आणण सां गॾु इनखे पढ़िजे, छो त न पढ़ंदव त माना कीअं कंदव। ऐं टियों आहे सम्झी पढ़णु, माना तव्हांखे लाइ क़ुर आहे त इनखे ॾिसो त छा थो चवे, क़ुर जी माना आहे अलाह छा थो चवे। ऐं जेको आहे सो कलामुल्लाह माना अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो। त जेकॾहिं न सम्झंदव त पोइ तव्हांखे मूं जीअं ॾसियो त तिलावत मक़सदु कोन्हे, वसीलो आहे माना ताईं पहुचण जो। उन खां पोइ अमल करिणो आहे। भाई रुॻो हिकिड़ो दफ़ो तव्हां सम्झी बि छॾियो, चओ ठीकु आहे चए त थो पर मूंखां कोन्ह थींदो, पोइ इहो बि फ़ाइदो कोन्ह थींदो। हलो तिलावत ते तव्हांखे हर्फ़ ते 10 नेकियूं मिलंदियूं, सम्झी पढ़ंदो फ़र्ज़ु कर हर हर्फ़ ते तव्हांखे 1000 नेकियूं मिलंदियूं। जेकॾहिं अमल कंदव त पोइ त अलाए तव्हांखे लखे नेकियूं मिलंदियूं। पर जे अमल जो इरादो ई कोन्ह अथव त ॿई मथियूं इहे जेके नेकियूं ज़ीरो थी वेंदियूं, छो तव्हांखे नियत ई कान्हे का अमल जी। तंहिंजे करे उन खां पोइ आहे ॿियनि ताईं पहुचाइणु। तंहिंजे करे जेका तिलावत आहे हिकिड़ो ज़रियो आहे माना ते पहुचे। मिसाल जे तौरु हीअ हिकिड़ी भाई आहे, इन जो घरु आहे, हाणे छित में पाणी थो कए, छोकिरे खे चयो यार ॾाकण त लॻाए, जल्दी करे ॾाकण लॻाए। त छा मक़सदु आहे, पंहिंजे पुट खे चए थो माना ॾाकण लॻाए, मथे चढ़ ऐं मथे का मिटी ॿिटी वध पाणी। छोकिरे ॾाकण लॻाई, चढ़ी वरी लही आयो, वरी चढ़ी वरी लही आयो, चढ़ी लही आयो। पीउ खे चई बाबा ॾाढो कमु करे आहियां। चई पुट छा कई? चई बाबा मां 15 चकर आहियां ॾाकण ते। जहिड़े पाणी त किरे पिए थो। चए थो बाबा तो त ॾाकण जी ॻाल्हि कई, त क़ुर बि ईअं आहे। तिलावत हिकिड़ी ॾाकण आहे माना ताईं पहुचण जी। हाणे तव्हां सवें वेठा तिलावत कयो पर इहा मालूम नथा कयो त अलाह छा थो चए, त नुक़सान जी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे रसूल सल्लम फरमायो अक्सर मुनाफ़िकी उम्मती क़ुराउ आहे। हाणे इस केॾी ख़तरनाक आहे। ऐं मूंखे त हिमत बि कान्हे जो माने जी माना कयां, पर छा आहे त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे। ऐं रवाह अहमद सही जामियल में आहे इहो त जेके उहे माण्हू जेके क़ुर हिफ़िज़ कनि था, सॼा हाफ़िज़ थियनि था, इन नियत सां त नौकिरी मिलंदी, लेकिन उनखे इहा परवाह कान्हे त जेको असां हिफ़िज़ कयो उहो छा थो चए अलाह साईं। या हिकिड़ा कारी थियनि था, आवाज़ खे भलो करे पोइ माण्हू वाह वाहूं कनि था, पर इहा उनखे परवाह कान्हे, कॾहिं मालूम नथो करे त मां छा वेठो पढ़ां, त इन खे थो चवे त इहे मुनाफ़िक़ आहिनि। ऐं चए थो अक्सर मुनाफ़िकी उम्मती क़ुराउ आहे। चए थो मुंहिंजी उम्मत में अक्सरियत मुनाफ़िक़ इन्हनि माण्हुनि जी हूंदी। त अलाह ताला असांखे अलाह पनाह में ॾिए। तंहिंजे करे तव्हांखे बि खपे त क़ुर पढ़ो त सम्झी पढ़ो, न त तव्हां हिन में शामिलु थी वेंदो। तंहिंजे करे हज़रत इब्न मसूद रज़ी अल्लाह फरमाए थो त क़ुर खे शेर जी तरह न ॻायो, माना जीअं शेर ॻाइबो आहे, जीअं गाना ॻाइबा आहिनि, क़ुर मां गाना न ॻायो।
न वरी इन्हीअ खे उछलाए छॾियो। हिन जे जिथे क़ुर पढ़ो, जिथे अजब अचनि था उन्हनि ते बीहो। मिसाल तौरु हाणे हिते मूंखे ख़बर न आहे त हाणे को आयत अजब जी निकिरंदी, मां ॾिसांसि थो। अलाह ताला मिसाल तौरु मां अलाह फरमाए थो त अलाह ताला फरमाए थो त जेके बि मोमिननि ते जेके अहले किताब या क्रिश्चियन यहूदी हमिलो कनि था त पोइ अलाह साईं इन्हनि जे क़िलनि में बि इन्हनि जे अंदरि दिलि में ख़ौफ़ विझी छॾे थो, छाकाणि त जेको आहे सो अलाह ताला पंहिंजे उमत जे नेक माण्हुनि खे ज़रूरु बचाए थो। हाणे ॻाल्हि आहे त अॻिते चवे थो हज़रत इब्न मसूद रज़ी अलाह ताला अन्हु त हिन जे अजबनि ते गौर कयो, माना पढ़ो जिते अजब अचनि, ऐं इन्हनि सां पंहिंजे दिलनि खे हरकत ॾियो। माना जीअं पढ़ो न त तव्हांजी दिलि रिएक्शन करे, ऐं जेकॾहिं तव्हां में इहा फ़िकुर तव्हांजी दिलि रिएक्शन नथी करे त तव्हां सोचो त तव्हां में को डिफेक्ट आहे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबा ज़र खे फरमायो, छा चयईंसि त तूं सुबुह जो अलाह जे क़ुर मां जेकॾहिं हीअ हदीस आहे, चए थो त ख़ैरुल लक मिन अन तुसल्ली मियत रकातिन, चए थो हिकिड़ी आयत क़ुर जी जेकॾहिं तूं सम्झी थो त 100 रकात नफ़िलनि खां वधीक बहितर आहे। ऐं जेकॾहिं इल्म जो बाब करीं थो त 1000 रकात नफ़िलनि खां बहितर आहे। त माना त जेकॾहिं मां हिकिड़ी आयत पढ़ंदुसि, जीअं मिसाल तौरु हाणे मां चए थो न त अलाह फरमाए थो त तव्हां इहे औरतूं पंहिंजे घरनि में तव्हां क़ुर खे पढ़ो अलाह जी आयतुनि मां, उन में हिकमत आहे, ऐं बेशक अलाह ताला ज़रिए खे ॼाणे थो। त इहा आहे न आयत, तंहिंजे करे जेको आहे सो अचे थो। लेकिन इब्लीस छा थो चवे, हे अलामा इक़बाल जेको इब्लीस जी मजलिस शूरा में इब्लीस थो चवे पंहिंजे जिननि खे, इहे जिन लखनि जी तइदाद में आहिनि। तंहिंजे करे जेको आहे सो मां ब्रेक वठी पोइ तव्हांखे इहो ॿुधायां थो त इहो छा थो चवे। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां खाईंदा बि हूंदव, वज़ू बि कयो हूंदव, ऐं भेनरूं असां जूं ऐं धीअरूं असां जूं रधु पतो बि कंदियूं हूंदियूं। लेकिन अलाह में उमेद आहे त तव्हां हिन खे ॿुधंदा बि हूंदव आवाज़ ॾेई, छो त तव्हां ॿुधण बि पढ़ण जहिड़ो आहे। जेको शैतान आहे न, इन जे बारे में अलामा इक़बाल हुनजी हिकिड़ो फ़र्ज़ी हुन हिकिड़ो शेर लिखिया, लेकिन सही लिखिया अथई त शैतान सभिनी पंहिंजे जेके हेड आहिनि जिन्हनि जा उन्हनि खे गॾु करे उन्हनि खे सम्झाए थो त हीअं कयो, तव्हां रिपोर्ट ॾियो, पोइ चवनि था असीं माण्हुनि खे असां बसि हीअं करे छॾियो, तूं ॻणती न कर। त पोइ आख़िर में जेको कानक्लूड थो शैतान करे न, चवनि थो मस्त रखो ज़िक्र फ़िक्रे सुबह गाई में उसे पुख़्ता तर कर दो मज़ा जे ख़ान काई मुसे। माना माण्हुनि खे तस्बीह में लॻाए छॾियो, ज़िक्रनि में लॻाए छॾियो, बसि वेठा झूमनि, पर माना हिन ताईं न पहुचनि, क़ुर जे ताईं न पहुचनि त अलाह, छो त क़ुर में हिन खे पास थियण जा तरीक़ा लिखियल आहिनि। असां हिननि खे पिया था ग़लति रस्तो करायूं, सॼो पेपरनि जो ख़राबु पैदा कयूं। हे वरी जेकॾहिं इहो कोर्स पढ़ी वठंदा त पास थी वेंदा। तंहिंजे करे हज़रत हसन बिन अली रज़ी अल्लाह अन्हु मां फरमायो आहे त जो तुमसे पहले थे वो कुरान को तुम्हारे रब के पैगामात समझते थे। माना त हिकु हिकु आयत SMS आहे, हे जो तव्हां मोबाइल ते टिक SMS आयो, अदा हे मामो हीअं थो चवे, टिक अदा हे मुंहिंजो हुन फलाणे हीअ ॻाल्हि कई आहे, इहे SMS आहिनि न। अलाह ताला तव्हां ॾे 6600 SMS मोकिलिया आहिनि, 6600 SMS। इन खे तव्हां पढ़ो कोन था, बाक़ी मोबाइल ते लॻा पिया इन जा SMS, केॾो ॾोह जो कमु था कयो। त हज़रत हसन रज़ी अलाह ताला अन्हु फरमाए थो, हसन बिन अली रज़ी अलाह अन्हु मां फरमाए थो, जेके तव्हां खां अॻु हूंदा हुआ न, से क़ुर खे रब जो SMS सम्झंदा हुआ, ऐं राति जो उन्हनि SMSनि खे पढ़ी गौरो फ़िक्र कंदा हुआ, ऐं ॾींहं में उन SMSनि जी रोशनीअ में ज़िंदगी गुज़ारण जी कोशिशि कंदा हुआ। तंहिंजे करे अलाह फरमाए थो फ़सब्बिह बिहम्दि रब्बिक, तंहिंजे करे तव्हांखे हिन धरतीअ ते मोकिलियो ई वियो आहे त अलाह जो शुकुरु कयो। हर वक़्तु चओ सुभान अलाह, अलाह साईं। पुट ॼमे, सुहिणी शिकिल ॾिसी, जूं अखियूं ॾिसी चओ अलाह साईं तो हिन खे अखियूं नाबीन कोन कयो, सुभान अलाह। वरी तव्हां अलाह जो हम्द कयो, अल्हम्दुलिल्लाह। लेकिन अलाह चए थो मूंखे ख़बर आहे त तव्हां हिन कोर्स जे बावजूद बि ज़रूरु किथे न किथे का
चुक कंदव ग़लती कंदव त चए थो वस्तगफिरहू ऐं मुंहिंजी तारीफ़ बि कयो ऐं पंहिंजे चुकुनि ते तौबा बि कयो, छो त इन्नहू कान तवाबा, अलाह पाक तौबा क़बूल थो करे। हाणे अचूं था, हिकिड़ा माण्हू आहिनि, दादा मां मुस्लमान आहियां, कॾहिं कॾहिं निमाज़ पढ़नि था, पर हिन खे कॾहिं पढ़ी कोन ॾिठो, या जे पढ़ियो अथनि त इहो मालूम न कनि था त अलाह छा थो चए। हालांकि अलाह थो चए त क़ुर माना अलाह छा थो चए, इन जी हिनखे परवाह कान्हे। अरब त कोन्हनि न, अरब हुजनि हा त पोइ त मालूम थी वञे हा। अंग्रेज़ में मालूम था कनि अलाह छा आहे। जेको इस्लाम यूरोप ऐं अमरीका में तेज़ीअ सां फैलिजे थो, अरबीअ में कोन थो फैलिजे, अंग्रेज़ीअ में क़ुर थो फैलिजे, छो त उन में ॾिसनि था त छा आहे, हुनखे अरबीअ जी कहिड़ी ख़बर। त ॻाल्हि आहे त तंहिंजे करे अलाह पाक छा कंदो, जो क़यामत जे ॾींहुं 50,000 साल जो साल ॾिने लाइ त सभु उन्हनि खां हिसाब वठंदो न। हाणे अलाह हिकिड़ो ऐलान थो करे, फ़रिश्ते सभु इन्हनि खे गॾु करे अचो, जंहिं कॾहिं बि मालूम न कयो त मां छा थो चवां। ॿुधो, यौम नहशर मिन कुल्ल उम्मतिन फौजम मिमन युकज़्ज़िबु बिआयातिना फहम यूज़ऊन। अलाह चए थो जेको हिन खे सही न सम्झो, माना हिन जी माना कान कयनि, मालूम न कयनि त अलाह छा थो चए, या हिन खे सम्झनि त असांजी ज़रूरत ई कान्हे का हिन जी, या मौलवी हथ जो लिखियो आहे, सभई हिन में ग्रुप में अची था वञनि। फहम यूज़ हुनखे गॾु करे लाइन में बीहारियो वेंदो। हता इज़ा जाऊहा, पोइ जॾहिं उहो अची उन जाइ ते पहुचंदा सभई, वकाल त अलाह पुछनि थो अकज़्ज़बतुम बि आयाती, चए थो तव्हां हिन खे छॾे ॾिनो, वलम तुहीतू बिहा इल्मा, तव्हां हिन खे चखी बि कोन ॾिठो, माना त तव्हां भला घटि में घटि हिन खे पढ़ी त ॾिसो। हाणे मां ॾिसो न पढ़ां थो, वकाल रब्बुकुम व रब्बु आबाइकुमुल अवलीन, जेको सो फरमायो आहे तव्हांजे रब ऐं तव्हांजे वॾनि जो रब। त ॻाल्हि आहे त इहे मिसाल तौरु अलाह सां ॻाल्हाए थो त चए तव्हां इहो करे कोन ॾिठो, पोइ थो चए अमाज़ा कुंतुम तामलून, हीअ जेका आयत जो टुकड़ो आहे न, अमाज़ा कुंतुम तामलून, यकीन कयो त इहो असांजी दिलि खे ॾारे थी छॾे। इन जी माना आहे त पोइ जे तव्हां हिन खे न पढ़ियो ऐं मालूम न कयो, अमाज़ा कुंतुम तालमून, पोइ सॼी ज़िंदगी ॿियो कहिड़ो कमु पिए कयव, माना बेकार आहे, बेकार आहे तव्हांजे कमु, बेकार आहे तव्हांजी तिजारत, जेकॾहिं तव्हां हिन खे न ॾिठो। अलाह थो पाण फरमाए अमाज़ा कुंतुम, पोइ तव्हां छा पिए कयो। पोइ अलाह फरमाए थो वकाल कोल अलैहिम बिमा ज़लमू फहुम ला यंतकून, इहा जो ॻाल्हि ॿुधंदा त वठिजी वेंदा। वकाल कोल माना वठिजी वेंदा, छो त हिननि वॾो ज़ुल्म कयो आहे, अलाह जूं शयूं खाई, अलाह जी ॻाल्हियूं कोन ॿुधी अथनि, ऐं शैतान जूं ॻाल्हियूं सभु ॿुधनि, पेपर में वेही सभु ग़लति करे फेल थी विया। फहुम ला यंतकून, अहिड़ा वठिजी वेंदा जो इहो हू हर जाइ ते जवाबु ॾींदा, साईं हीअं न थियो, हीअं थियो, हीअं थियो, पर इते फहुम ला यंतकून जो लफ़्ज़ कोन वातमा कढी सघंदा। अलाह ताला इहो फरमाए थो। पोइ जॾहिं जहन्नम में वेंदा त अलाह जो रसूल छा चवंदो, रसूल असां फरमाईंदो वकाल रसूल या रबी इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़र क़ुर महजूरा, अलाह रसूल फरमाईंदो मां त हिननि खे क़ुर ॾेई वियुसि ऐं मां हिननि खे क़ुर ते अमल बि करे ॾेखारियो, जंहिंखे सुनत चइजे थी, उनजे बावजूद बि हिननि क़ुर खे हिजुर माना करे छॾे ॾिनो, तॾहिं था जहन्नम में वञनि, जो इहो ई रीज़न आहे। तंहिंजे करे इब्न क़य्यिम तमामु वॾो आलिम गुज़रियो आहे, चए थो त जब तुम इस बात का इरादा करो कि तुम ये जानो कि तुम्हारे पास और दूसरों के पास अल्लाह की मोहब्बत में से क्या है, चए थो जेकॾहिं तव्हां इहो था चओ त अल्लाह जी मोहब्बत तव्हांजे दिलि में केतिरी आहे, त चए थो अपने दिल में क़ुर से मोहब्बत को देख लो, त तव्हां इहो ॾिसो त तव्हांखे क़ुर सां केतिरी मोहब्बत आहे, छो त हीउ अलाह जो कलाम आहे। जेकॾहिं तव्हांखे हिन सां मोहब्बत आहे माना तव्हांखे अलाह सां मोहब्बत आहे, बाक़ी हिन खे छॾे त का मोहब्बत कान्हे का कंहिंसां बि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो किताबुन फुसिलत आयातू, चए थो पास थियण जे लाइ ऐं हिन आयतुनि खे आसान करे छॾियो आहे तव्हांखे सम्झाइण वास्ते। तंहिंजे करे मां डिटेल ॾिनी आहे, का शइ बि कान छॾी अथमि जो तव्हां फेल थियो, माना हिन खे पढ़ी माना कंदो, हर दफ़े तव्हां पास थी वेंदो, हर सुवाल जो जवाबु तव्हां सही ॾींदो। क़ुर अरबियन चई, ॿी मां अलाह थो चए मां हिन खे अरबीअ में लिखियो आहे, इन लाइ अरबीअ में लिखियो आहे जो ही अरबी अहिड़ी ज़बान आहे जंहिंमें तब्दीली नथी अचे। रसूल सल्लल्लाहु अलैहि ज़माने में जेका अरबी अॼु बि इहा ई आहे, लेकिन ॿियूं चेंज थी वियूं। मिसाल तौरु तव्हां शेक्सपियर जी अंग्रेज़ी अॼु माना ई कोन करे सघंदव, शाह लतीफ़ जा 90% शेर जी तव्हांखे माना ई कान ईंदी, छो त तक़दीर, लेकिन हिन में तब्दीली न, इन लाइ त जीअं क़यामत ताईं हिन जी अरबीअ जी माण्हू पंहिंजे अरबीअ में अंग्रेज़ीअ में सही माना कनि, तर्जुमो कनि। जेकॾहिं हिन जे लफ़्ज़नि में तब्दीली अची वेंदी त भुलिजी पवंदा, चवंदा हिन लफ़्ज़ जो छा मानो आहे, त लफ़्ज़ असां ॿुधो ई कोन्हे, पर इहे सभई लफ़्ज़ अॼु बि अरबीअ में साॻा आहिनि। तॾहिं चए थो त इहे अरबीअ में क़ुर इन लाइ नाज़िल कयो आहे त क़यामत ताईं हिन में चेंज न अचे, त जीअं तव्हां हिन जी तर्जुमा सही कयो, लिक़ौमी यअलमून, उन लाइ जेके ॼाणनि था।
तंहिंजे करे काब अहबार रज़ी अल्लाह फरमाए थो त तुम पर कुरान वाजिब है, चए थो इहो वाजिब आहे क्योंकि इसमें अकल की समझबूत, हिकमत की रोशनी, इल्म का सरचश्मा आहे। इहो वाजिब आहे पास थियण जे लाइ, हिन दुनिया जे पेपर में पास थियण लाइ हीउ वाजिब आहे, माना कंपलसरी सब्जेक्ट आहे। ईअं सम्झो ही कंपलसरी सब्जेक्ट आहे, छो त हिन में अकुल जी सम्झ बूझ आहे, हिकमत जी रोशनी आहे ऐं इल्मु हिन सॼो हिन में सरचश्मो हिन में आहे ऐं रहमान जे तरफ़ां आइण वारी इहा किताब आहे, कोर्स आहे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन अराद दुनिया फअलैहि बिल क़ुर, चए थो अलाह फरमाए थो जेके तव्हां हिन ते अमल कंदव न त हिन दुनिया में मां तव्हांखे ख़ुशि करे छॾींदुसि, इज़त ॾींदुसि, सुकून ईंदो, रिज़्क़ वधी वेंदव। मन अराद अल आख़िरत फअलैहि बिल क़ुर, पर जे तव्हां इन खे इन लाइ पढ़ो था त हिन दुनिया में ख़ुशि रहूं, आख़िरत में बचूं, तॾहिं बि क़ुर। वमन अराद मां अन फअलैहि बिल क़ुर, जे चयो था त ॿई शयूं मूंखे मिलनि, आख़िरत ऐं दुनिया, त हिन क़ुर में। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो मन आरदन ज़िक्री, जेको हिन खे छॾे ॾींदो ऐं इन पेपर वेठो करे, तव्हां हिन खे छॾींदो त शैतान त विसवता करे पियो थो, माना उन जो कोर्स जेको निगेटिव आहे उहो तव्हांखे पियो ॾींदो, पॉज़िटिव तव्हां पढ़ो कोन था, तंहिंजे करे वठिजी वेंदव। त चए थो जेको हिन खे छॾे ॾिए थो फ इन लहू मईशतन ज़नका, त उनजो मां रिज़्क़ तंग कंदुसि। कीअं रिज़्क़ तंग कंदो? पहिरीं त रिज़्क़ खे डिफाइन करिणो पवंदो, रिज़्क़ आहे छा। भई मिसाल तौरु मां हिकिड़ो आहियां, 5 करोड़ छॾे बैंकुनि में मरी वञा त मुंहिंजो त रिज़्क़ कोन्ह थियो न, पोइ इहो केरु खणंदो? मुंहिंजा औलाद खणंदा, नशे खणंदा, मवाली खणंदा, दाड़ेल खणंदा, मूंखे कहिड़ी ख़बर? मुंहिंजो रिज़्क़ कहिड़ो आहे? मुंहिंजो त अकाउंट क्लोज़ थी वियो। मुंहिंजो रिज़्क़ आहे जेको मूं खाई हज़म कयो, मुंहिंजो रिज़्क़ आहे जेको मां कपिड़ा पाए चोड़े छॾिया, ऐं मुंहिंजो रिज़्क़ आहे जेको आउं हिते अलाह जे रस्ते में ग़रीबनि खे ॾेई 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 उहो अकाउंट में मथे मोकिलिया अलाह वटि। हर इंसान जो अकाउंट अलाह वटि खुले। इहे आहिनि 3 तरीक़ा रिज़्क़ जा। पोइ इन खां अलावा अलाह चए थो न शरूं यौमल क़यामत, मां माना क़यामत ॾींहुं क़बर मां उथारियुसि, अंधो करे उथारियुसि। छो? छाकाणि त अलाह जी ॻाल्हि खां इहे अंधो हो, पोइ अखियूं छाजे ॾिनी अथई? चए थो न त जेकॾहिं तव्हां हिन खे न पढ़ियो आहे त अमाज़ा कुंतुम, तव्हां पोइ छा पे ज़िंदगी में कयो? त पोइ चए थो मां अखियूं तोखे छाजे लाइ ॾिना, कन मूं तोखे छाजे लाइ ॾिना? त पोइ खणी निकिरी क़बर मां रड़ियूं कंदो, काल रबी लिम हशरतनी मां वक़द कुंतु बसीरा, इहो क़ुर। साईं अलाह साईं तो मूंखे छो अंधो कयो? आउं त जेको आहे सो ॾिसंदो हुउसि। पोइ अलाह चएसि त तूं अंधो आहे न, तॾहिं त तूं हिनखे न, हे जो रमज़ान में तव्हांखे क़ुर मिलियो आहे इहो आहे त माना पढ़ो ऐं सॼो सीपारो माना सां पूरी कयो। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ तव्हांखे वधीक ॾसां थो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त अलाह ताला फरमाए थो, जेका आयत वरी मां तव्हांखे हिते स्क्रीन ते अचे थी, त जेको हिन खे छॾे ईंदो मुंहिंजो रिज़्क़ तंग कंदुसि। छा लथी फिटाई। हाणे ॾिसो न, माण्हू त उन्हनि ते वञी शिरक में लॻा पिया आहिनि। हुन त कॾहिं शिरक जो चई कोन्हे को, हुन त क़ुर जे आयतुनि जो तर्जुमो कयो आहे त हे थो चए जेको हिन खे छॾींदो उनजो रिज़्क़ तंग थींदो। छा लथी छा थो चए? चए थो तूं त हुए तबीब वटि, पर तो कीअं जीव जॾो कयो? तबीब कहिड़ा? अलाह खे थो चए। चए थो ही अलाह ताला तबीब आहे, तूं त इन वटि हुए, तोहे पोइ छो तुंहिंजो रिज़्क़ तंग थियो आहे? छो तोखे टेंशनूं आहिनि? छो तूं चरियो थो थी? छो तव्हांजे घर में जहिड़ो आहे? छो ससु नुंहुं जो जहिड़ो आहे? छो मुड़ुसु कोन थो तव्हां सां ठहे? छो तो पंहिंजे जीअ खे जॾो कयो? तूं त हे तबीब वटि, तो कीअं जीव जॾो कयो? सुती जा सूर जी, ओहो सूर आहिनि न, उनजी सुती। हीअ सुती माना फकी। ही क़ुर जेको आहे सो इलाज आहे सूर जो। सुती जा सूर जी असुल हुई उन्हनि वटि, पर तोमे का घटि, न त हू त सालिका सूर जा। तोमे का घटिताई आहे, न त रब त चए थो त मां पंहिंजे ॿारनि खे ख़ुशि थो ॾिसणु चाहियां। चए थो न वल नुही अनो हयातन तइबा, चए थो मां तव्हांखे बहितरीनु ज़िंदगी हिते ॾियणु चाहियां थो। ऐं तंहिंजे करे जेको आहे सो हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह फरमाए थो, इन हाज़ल क़ुर कद कर अबीद व सुबियान। चए थो हीउ क़ुर शरीफ़ जेको आहे न, त असांजा नौकर ग़ुलाम पढ़नि था ऐं ॿार बि पढ़नि था, ला इल्म लहा, जेके पढ़ियल बि कोन्हनि। मिसाल तौरु हिकिड़ो बकरार आहे, हाणे उहो क़ुर खे जेकॾहिं माना केरु हाणे पाण त कोन पढ़ी सघंदो, पुट खे सॾींदो न, हाणे जो पुटु ईंदो चवंदो बाबा हेॾे आ, हेॾे हे बाबा हे पुछ,
हितां वठी मूंखे रुगो माना ॿुधाए। हाणे ॿुधो माना थो ॿुधाएसि। अलाह फरमाए थो, चए थो जेकॾहिं मोमिननि जा ॿ ग्रुप पाण में विढ़नि त तव्हांजो कमु आहे त उन में वञी उनखे इस्लाह करायो, सुलह करायो। पर जेकॾहिं ॾिसो था त हिकिड़ो ॾाढाई थो करे त पोइ तव्हां हुन कमज़ोर जो तरफ़ां हुन सां विढ़ो, ऐं पोइ जॾहिं उहो थधो थी वञे त पोइ वरी विच जो रस्तो वठी हक़ जो फ़ैसिलो कयो। छो त मोमिन पाण में भाउर आहिनि, तंहिंजे करे इन्हनि जे विच में तव्हां ज़रूरु सुलह कराईंदा कयो। अलाह खां, अलाह जे ॻाल्हियुनि ते हलो त अलाह ते रहम करे। ॿियो अलाह ताला फरमाए थो, ए ईमान वारो, तव्हां कंहिं बि क़ौम सां उनखे घटि न चओ, अड़े हे चरिया आहिनि, हे बेकार आहिनि, हे अध चरिया आहिनि, हे वरी कहिड़ी क़ौम आहे। तव्हां कंहिंखे घटि वधि न चओ, चरियो न चओ। छो त तव्हांखे ख़बर न आहे, ऐं न का ॿी औरत ॿिए खे चए त बेकार मायूं आहिनि। हाणे घर में जेके मायूं कमु उन जे बारे में चवंदियूं आहिनि त चए थो तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे त इहा अलाह जे नज़र में तव्हांखां वधीक पाक हुजे ऐं वधीक तव्हांखां मार्कूं खणंदी हुजे। ऐं ॿियो पंहिंजे नाला किना न रखो, ओ टिंडड़ा, ओ किंगड़ा, ही क़ुर थो चए न, वला तना बज़ू बि। हाणे उहो बकरार ॿुधे वेठो त चए थो त कंहिंखे बुछड़े नाले सां सॾणु जेको सो ईमान खां पोइ ग़लबु आहे, ख़राबु शइ आहे। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां तौबा न कंदव इन्हनि कमनि खां त तव्हां बि गुनाह। हाणे ॿुधायो न बकरार या ॻाल्हि ई ॿुधी मां तर्जुमो कयो, छा हुनखे ख़बर न पई त अलाह छा थो चए? हाणे जंहिं ते अमल कंदो कामयाबु थी वेंदो। त चए थो हज़रत हसन बसरी त हिन क़ुर खे पढ़नि था नौकर, ग़ुलाम, अणपढ़ियल नौजवान, ला इल्म लहू बितावील, उन्हनि खे डिटेल जी ख़बर कान्हे ऐं न को हिन ते ग़ौर करे सघनि। इला बेतबाई सिर्फ़ु इन्हनि खे ॿुधियुनि ते अमल करिणो आहे, माना असुलु आहे अमल, बाक़ी इन जूं तफ़सीरूं ही ॻाल्हियूं ग़रीबनि खे कहिड़ी ख़बर। तंहिंजे करे उनजी लफ़्ज़ी माना ई हुन ते पहुचंदियूं, ते अमल कंदा त माना इन जो तदबुर बि थी वियो, तफ़सीर थी, सभु कुझु थी वियो। तंहिंजे करे चयो वञे थो त हे आहे जेको फारसीअ में जो तर्जुमो आहे त ए शख़्स या क़ौम जंहिंखे तव्हांखे फ़ख़ुरु था कयो त असीं क़ुर असां वटि आहे, पोइ ॿुधायो त केसि ताईं हुजरनि में वेठा हूंदव या क़ुर खे कपिड़नि में वेड़े मथां रखंदव ऐं पोइ क़ुर ते नाज़ कंदव, हथ खणी चुमंदो, बाबा क़ुर उथो। चए थो उठो, दुनिया में दीन हक़ जे इसरार रमूज़ आम कयो, माण्हुनि ताईं पहुचायो क़ुर करे। तंहिंजे करे जेको आहे तफ़सीर ज़िलाल क़ुर सैयद कुतुब शहीद, जंहिंखे अंग्रेज़नि जे चवण ते फांसी ॾिनी वई, हुन बि हिकिड़ी वॾी तफ़सीर लिखी आहे, अरबीअ जो, अरब हिन जो हो, मिस्र जो हो। चए थो उहे माण्हू, हाणे मां आहे उर्दूअ में, मां तर्जुमो थो कयां, उहे माण्हू जेके हुजरनि में वेही रुगो क़ुर जी माना था कढनि, ग्रामर में छा आहे, हे यालमून ऐं तैलमून में कीअं फ़र्क़ु आहे ग्रामेटिकली, पर अमली तौर का जुदत नथा कंदनि, मुल्क जो निज़ाम तब्दील थिए, क़ुर जे निज़ाम खे नाफ़िज़ कयूं। बसि क़ुर जी फ़नी तइलीम हासिलु कंदा ऐं बसि बयानु करे ईंदो त बयानु करे ॿुधाईंदसि त उहो क़ुर जी हक़ीक़त ऐं रसाई नथा पाए सघनि। अहिड़े माण्हुनि जो क़ुर जो सम्झणु हिकिड़ो पथर वांगुरु जामिद शइ आहे ऐं अमली ज़िंदगीअ खां दूरि आहे। तॾहिं डॉक्टर इसरार अहमद सॼी पंहिंजी मेडिकल छॾे निकिरी पियो न मैदान ते, चकी क़ुर जी हर हंधि पियो फेराए। हींअर जेका तंज़ीम इस्लामी ठाही अथई, अलहमदिल्ला मां मुंहिंजो हितां जो अमीर आहियां, पर असां ॾिसो न हाणे तराविन में कीअं था क़ुर खे माण्हुनि ताईं पहुचायूं, असांजो कमु हले पियो थो। तंहिंजे करे जेको आहे सो मिसाल हिकिड़ो मां तव्हांखे ॾियां थो त क़ुर खां दूरीअ जो सबबु छा। हे ॾिसो, हीअ आहे उस्मान एम्पायर, जेको अॼुकल्ह इहो उर्तुगुल हले पई थी ऐं उस्मान जी सीरीज़ हलनि थियूं, इन जी इन लाइ सीरीज़ थियूं हलनि त हिन दुनिया जे तक़रीबन अध खां वधीक कब्ज़ो कयो। नॉर्थ यूरोप, सेंट्रल यूरोप, वेस्ट एशिया, नॉर्थ अमेरिका में इन्हनि हुकूमत काम कई इस्लाम जी, अलाह जे नाले सां। तंहिंजे करे तव्हांखे मां रिकमेंड कंदुसि तव्हां उर्दुगुल ऐं उस्मान जूं सीरीज़ जेके अचनि थियूं जो उर्दू में बि इहो ज़रूरु ॾिसो, छो त इन में तव्हांखे मायुनि जे रोल जी ख़बर पवंदी। मायूं जेके आहिनि से घोड़नि ते चढ़ी बाक़ाइदे विड़ियूं आहिनि ऐं विड़ियूं आहिनि। रसूल असांजे ज़माने में औरतूं जेके आहिनि से जेके आहिनि से जेके वेड़ में ज़ख़्मी हूंदा आहिनि इलाजु कंदियूं हुयूं। तंहिंजे करे जेको आहे सो औरत जो जेको मूंखे जेको मां जेको पढ़ियो आहे त उहो हुनजो पर्दो आहे त वार ढके ऐं करे सवाइ चहिरे हथनि जे ॿियो सॼो हुनखे पर्दो करिणो आहे। त इहे जेको आहे हाणे जॾहिं इहा उस्मान एम्पायर ई, त इन ते जॾहिं इनखे ड्राइण जे लाइ हे जेको आहे सो मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त हीउ उहो आहे जेको इन में हीउ आहे केरु, मां तव्हांखे ॾसां थो, हीउ अंग्रेज़नि जो इहो आहे, हिनखे चइबो आहे त जी मिनिस्टर ऑफ सोसाइटीज़। उहो इहो चवे थो जेको हींअर अंग्रेज़ी में हले पियो थो। हे ॾिसो क़ुर हथ में खणी छा थो चए, चए थो त हीउ उस्मान एम्पायर खे
ज़ईफ़ करण जो तरीक़ो आहे त मुस्लमाननि खां क़ुर हटाए छॾियो, मुस्लमाननि खे क़ुर खां दूरि कयो, इन जी जाइ ते को उनखे आल्टरनेट ॾियो। माना मिसाल तौरु हुनखे चओ त जेके अरब बना हुनखे चओ रुगो तव्हां रुगो तिलावत कयो, आल्टरनेट को हुनखे ॿिया किताब कढी ॾियो, ॿियूं के तफ़सीरूं ॾेई छॾियो अहिड़े क़िस्म जूं जो क़ुर ते न वञनि। त अलाह ताला जेको सो फरमाए थो त असां हिन क़ुर जी हिफ़ाज़त कई आहे, इना नहु नज़लना ज़िक्र व इना लहू लहाफ़िज़ून, असां हिन क़ुर खे नाज़िल कयो आहे, असांजी हिफ़ाज़त कीअं थो करे, पहिरीं त हाफ़िज़ पैदा करे छॾी, ज़ेर ज़बर तब्दील कान थींदी, वरी हींअर डिजिटाइज़ थी वियो आहे। इन अंग्रेज़नि जेका इहा पिया कनि, इन्हनि खे मुंहुं ॾिनो इमाम बदीउ ज़मान सईद नुरसी, जंहिं इहो चयो त न मुस्लमाननि खां क़ुर असीं कोन फुरींदासीं, उनखे असीं पहुचाईंदासीं। वरी जॾहिं अंग्रेज़ हिन में आया, इंडिया में कब्ज़ो पिया कनि, त इन्हनि जेको सो कयो त उन वक़्तु मुस्लमाननि खां हिननि इक़्तिदार पुरियो, 1000 साल मुस्लमाननि जी हुकूमत हुई इंडिया में, त उन वक़्तु जो ब्रिटिश जो जेको प्राइम मिनिस्टर हो विलियम ग्लैडस्टोन, उन बि वरी क़ुर हथ में खयो आहे असेंबलीअ में। हे हिस्ट्री आहे। ऐं आख़िर में छा थो चए, एज़ लॉन्ग एज़ देयर इज़ दिस बुक, जेसि ताईं ही क़ुर इन्हनि जे मुस्लमाननि वटि हूंदो, पढ़ंदा ऐं सम्झंदा, का क़ौम इन्हनि ते कब्ज़ो करे नथी सघे ऐं असां अमुन सां रही कोन सघंदासीं। इंडिया में मुस्लमान खां क़ुर फुरियो, पोइ अचण साण अंग्रेज़नि पहिरियों इहो कयो, ॾोकड़ हलाए ऐं मशहूरु करायूं त मुस्लमान में आम कयो त तर्जुमो करणु पढ़णु आलमनि जो कमु आहे। जेके 10-15 आहिनि सॼे इंडिया में, आम माण्हू हिन जो तर्जुमो पढ़ंदो त गुमराह थींदो। तौबा तौबा अस्तग़फिरुल्लाह। जेकॾहिं हीउ कोर्स जो किताबु आम माण्हू न पढ़ंदो ऐं सम्झंदो न, त पोइ पेपर छाजो ॾींदो। हाणे हिकिड़ो माण्हू केमिस्ट्री आहे इंटर जी, ऐं चवंदो बाबा किताब खे हथु न लाहिजो, बसि पेपर में अचे वियो, पोइ पास थींदा? इहे अहिड़ा ज़ालिम। ऐं पोइ अॼु ताईं केतिरा माण्हू आहिनि जेके अञा ताईं उन असर में चवंदा आहिनि क़ुर तव्हां न पढ़ो। हालांकि अलाह ताला चयो आहे लक़द यसरनल क़ुरान ज़िक्र फ़िल हल में मुदकिर, असां कोर्स में पास करण लाइ तव्हांखे सवलो सिलेबस ॾिनो आहे। लफ़्ज़ी माना त असां क़ुर सम्झण वास्ते आसान कयो आहे कि सम्झण वारो, पर माना आहे त हीउ कोर्स जो किताबु पढ़ण में आसान आहे, हिन मां पास थियणु आसान आहे। लेकिन जेको आहे सो कयो थो वञे इन क़ुर खां इंडिया पाकिस्तान में त दूरि कयो। तंहिंजे करे असां वटि हिन पाकिस्तान में अलाए चवनि था त कहिड़ा 40,000 नौजवान अहिड़ा सर्वे थियो आहे जेके अलाह खे ई कोन था मञनि। ऐं जॾहिं की इन जे आपोज़िट में यूरोप ऐं अमेरिका में छाकाणि क़ुर वटि अंग्रेज़ी में पहुची चुको आहे, तेज़ीअ सां मुस्लमान पिया थियनि। फास्टेस्ट ग्रोइंग रिलीजन इन वर्ल्ड इज़ इस्लाम, पर हिते असां वटि न, छाकाणि त असांखे हिन अंग्रेज़ मथे में ठोके वियो किली त तव्हां तर्जुमो न पढ़िजो, छाकाणि त तव्हां गुनाहगार थींदो। ऐं इन किलीअ ते अॼु बि केतिरा तव्हां यूट्यूब ते ॾिसो त केतिरा माण्हू इहा ॻाल्हि कनि था। तंहिंजे करे छा थियो, जॾहिं अंग्रेज़नि इहा पॉलिसी कई न, त पोइ घणा मौलवी मञी विया, लेकिन हिकिड़ो बहादुर नौजवान हिकिड़ो हो जंहिंजो चए थो शेख महमूद उल हसन, हुनजो बाबा चरिया थिया हो छा, मां ईअं न कंदुसि। आख़िर सीक्रेट ख़बर अमेरिका ताईं पहुची वञे CIA खे, चयो हिकिड़ो माण्हू आहे हिन पॉलिसी नथो हले, बल्कि हे अवाम में क़ुर जे लफ़्ज़ी माना आम थो करे, चयो ॿधोसि, हणी विधऊं जेल में। पोइ इहो जेल में रहियो, पोइ हुनखे TB थी वई। पोइ जॾहिं आख़िर में निकितो आहे जेल मां, त छा थो चए, इहो पंहिंजो मुफ़्ती शफ़ी रहमान पंहिंजे किताब वहदतल उम्मत में ॾिनो आहे, जेको मां तव्हांखे कापी थो करे ॿुधायां। छा थो चए, चए थो शेख हिंद, मां तर्जुमो सिंधी में थो कयां, फरमाईं त मां जेल जे तन्हाइनि में ग़ौर कयो त पूरी दुनिया में मुस्लमान छो हर लिहाज़ खां तबाह पिया था थियनि। ऐं तंहिंजे करे जेको आहे सो मां हाणे इहो फ़ैसिलो कयो आहे त जेका हाणे मुंहिंजी बक़िया ज़िंदगी बची आहे न, मां उन्हीअ में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क़ुर पाक जी लफ़्ज़ी माना आम माण्हू ताईं पहुचाएं, यानी में अवामी दर्स कुरान की सूरत में उसकी मानी से रोशनास कराया जाए और कुरान अमल के लिए आमादा अमल कयो कुरान ते। बाक़ी ये मां ॿियो तफ़सीरूं बफ़सीरूं मां हिन ते वेंदुसि ई कोन। मां हाणे इहो कयो आहे छो त क़ुर खे न पढ़ण जे सम्झण जे करे वरी फ़िरका थी पिया आहिनि। इहे फ़िरका छा आहिनि? इहे क़ुर खे लिकाइण जे करे थिया आहिनि न, तॾहिं चवंदा आहिनि त क़ुर माना सां न कयो, अहिड़ो फ़िरको हू फ़िरको, चवंदा हिन जी मस्जिद में न वेंदे काफ़र थी वेंदे, इहे सभु आहिनि। तंहिंजे करे सभिनी खां वॾो जेको आलिम गुज़रियो आहे 12वीं सदीअ में, इब्न तैमिया रहमहुल्लाह, चए तो मैं इस बात पर शर्मिंदा हूँ कि मैंने कुरान की माना के अलावा और चीज़ों पर ज़्यादा वक़्तु ज़ाया किया। चए तो हाणे मूंखे अहसासु थो थिए त मूंखे रुगो क़ुरान जी माना करणी हुई, माण्हुनि ताईं पहुचाइणी, जेके अरबी नथा ॼाणनि ताईं पहुचाइणी, पर मां ॿियनि शयुनि में ज़ाया कयो, मूं तफ़सीरूं लिखियूं, ॿिया किताब लिखिया, हरू भरू मूं कयो। हाणे असां त ईअं कयूं था। हाणे हे हिकिड़ो शख़्स आहे गेरी विल्स, हीउ जेको हो सो हिन खे ड्यूटी ॾिनी वई त तूं क़ुर खे पढ़ी हिन मां डिफेक्ट कढ। हा चलो ब्रेक कयूं था, पोइ तव्हांखे मां हिन भाई जी ॻाल्हि ॿुधायां थो।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। हे जेको गेरी विल्स हो, इहो हिकिड़ो वॾो फिलासफ़र हो, साइंटिस्ट हो, ऐं इन ईसाइन जे चर्च में जेको उहिदे ते हो। इन जॾहिं क़ुर पढ़ियो त छा थो चवे, मां उतां कढियो आहे। चए थो गेरी विल्स इन शिकागो ह्यूमैनिटीज़ फेस्टिवल कंहिं हिकिड़े वॾे कॉन्फ्रेंस में चए थो, सेड आई एम अशेम्ड दैट आई रेड द क़ुर सो लेट इन लाइफ। चए थो मूंखे शर्म थो अचे त मां पोढ़ो थी छो क़ुर जी माना कई, छो त हुनखे त अंग्रेज़ी में क़ुर मिलियो। चए थो मूंखे शर्म थो अचे त मां हीअ ज़िंदगी कहिड़ी बेकार गुज़ारे छॾी जो हिन पोढ़ाइप में क़ुर जी माना कई त माना मुंहिंजी पोइ ज़िंदगीअ जो छा थींदो। तंहिंजे करे मूंखे शर्म थो अचे दैट आई रेड द क़ुर सो लेट इन लाइफ एंड आफ्टर आई रेड इट। ऐं जॾहिं मां क़ुर खे पढ़ी सम्झो त पोइ मां क़ुर जे शर्फ़ में हिकिड़ो हेॾो थुल्हो किताबु लिखियो आहे। हेॾो ॾिसो, हे हिन तस्वीर में हीउ किताबु कुंड में लॻो पियो अथव। इहो थुल्हो किताबु लिखियईं जंहिंजो टाइटल आहे मौज़ू छा आहे, वाट द क़ुर मेंट, क़ुर छा थो चाहे, उनजो मक़सदु छा आहे, एंड वाई इट मैटर्स, ऐं छो इहो इंसानियत लाइ अहम आहे। ऐं चए थो एंड नाउ आई बिलीव इन अलाह। हिन क़ुर खे पढ़ण खां पोइ मां अलाह खे मञा थो, मां अलाह जे हुकमनि खे मञा थो। असांखे कॾहिं शर्म ईंदो? हा, मां पुछां थो, हीउ हिकिड़ो अंग्रेज़ जेको चए थो मूंखे शर्म थो अचे मां क़ुर पढ़ियो, तव्हांखे हींअर अलाह रमज़ान ॾिनो आहे, तव्हांखे क़ुर पढ़णो आहे कोन पढ़णो आहे? असांखे शर्म कोन थो अचे त असां कॾहिं बि हिनखे खोले कोन ॾिठो आहे त अलाह छा थो चए? न अथव क़ुर तर्जुमे वारा। असांजी जामिया मस्जिद आहे जेका बाईपास ते, जिते कासमाबाद जान, अचो उते असां वटां खणी वञो, सिंधीअ में क़ुर खणी वञो, उर्दूअ में क़ुर खणी वञो, ॾियूं था तव्हांखे। जे पैसनि असांजे जेके जिते ॾियो त ॾियो, न त मुफ़्त में खणी वञो, न त हिन दुकाननि तां वञी वठो। हिन रमज़ान में तव्हांखे सॼो क़ुर माना सां पढ़णो आहे। जे न त पोइ हीउ थो चए त मूंखे शर्म थो अचे त मां क़ुर छो देरि सां पढ़ियो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो, इक़्रो बिस्मि रब्बिक लज़ी ख़लक़। चए थो जॾहिं बि को कमु कयो त पहिरीं चओ बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिते चए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम चई पढ़ो, जंहिं पैदा कयो आहे। ख़लक़ल इंसान मिन अलक़। ऐं चए थो सोचो सही त हिकु इंसान खे पाणीअ जे कतरे मां, नंढड़े कतरे मां पैदा कयो। ॾिसो कणिक छा मां थी पैदा थिए? उनजे ॿिज मां। दाणो विझिबो त कणिक नी, सरिया उनजे ॿिज मां, हर शइ, अंब उनजे खखड़ीअ मां। लेकिन इंसान ईअं कोन्हे त हिकिड़े नंढड़े इंसान खे ज़मीन में पूरींदासीं त 100 माण्हू निकिरंदा, बल्कि पाणीअ जे नंढड़े कतरे मां पैदा थो करे। पोइ अहिड़े अलाह जे लाइ बि तव्हां कोन चवंदव त अलाह साईं तुंहिंजे नाले सां कयूं था। ऐं इक़रा व रब्बुकल अकरम, ऐं पढ़ो छो त तुंहिंजो रब तमामु वॾी बुज़ुर्गीअ वारो आहे। हाणे कहिड़ी बुज़ुर्गी कई अथई? अल्लज़ी अल्लम बिल कलम। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर माना त अलाह साईं तव्हांखे जेको इल्मु ॾिनो आहे उहो कलम सां लिखियो वियो आहे। हिंदुनि जो वेद 6000 साल पुराणो आहे, ओॾी महिल लिखत ई कान हुई। वीचारा हिननि जा आलिम यादि कंदा आया, यादि कंदा, अधु विसरियो अधु यादि कयनि। आख़िर में जॾहिं लिखियो अथनि त मूंखे त उनजो कोई 40% साॻियो क़ुर वारो लॻे थो। ऐं बकिया जेको पार्ट आहे उहो मूंखे ख़बर आहे त राजा उन्हनि में विधो आहे। साॻी बाइबल में केतिरियूं आयतूं आहिनि जेके क़ुर वारियूं आहिनि, कहिड़ियूं जेके मुखालफ़त में आहिनि। छो त इहे हथ जूं ठोकियूं, छो त बाइबल 200 साल पोइ राइटिंग में आयो आहे। क़ुर त ओॾी महिल लथो त ओॾी महिल लिखियो पियो वञे, खलुनि ते, किताबनि ते, सभिनी ते। वरी ओॾी महिल उनखे यादि बि करण वारा 100,000 पैदा थी विया। तॾहिं अलाह फरमाए थो त असां तव्हांखे हीउ जेको क़ुर शरीफ़ ॾिनो आहे, जेको इहो लिखत में आहे। ऐं अॻिते चए थो अल्लमल इंसान मालम यलम, छो त हिन में उहा इंफॉर्मेशन आहे जेके तव्हांखे ॿिए हंधा मिली कान थी सघे, या ॿियनि हंधनि में लफ़्ज़ी तर्जुमो आहे त इंसान खे उहो सेखारियोसीं जेको हिनखे ख़बर कान हुई। तंहिंजे करे जेको आहे अलाह ताला फरमाए थो त ख़लक़ अल्लाहु समावात वल अर्द बिल हक़। चए थो मां हीअ ज़मीन आसमान जेका बेकार कान ठाही आहे। हे ॾिसो, हे यूनिवर्स आहे न, हाणे हे सॼो यूनिवर्स आहे। हाणे इन यूनिवर्स में ज़मीन त ॾिसण में ई कान थी अचे, एतिरी नंढड़ी आहे। या मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां निज़ाम शमसी खे ॾिसो त 3 नंबर ते नंढड़ी ज़मीन आहे, पर जेकॾहिं यूनिवर्स में वञी ॾिसंदव त आहे ई ज़रूरी। पोइ एॾो वॾो सिस्टम ठाहे नंढड़ी ज़मीन ते, वरी किचन असांजो ठाहे पोइ असांखे मोकिलियो अथसि, ईअं बेकार करे छॾियईं। अलाह छा थो चाहे? छाजे लाइ असांखे पैदा कयईं? तॾहिं अलाह फरमाए थो त असां ज़मीन आसमान कंहिं मक़सद लाइ पैदा कयो आहे। इन फी ज़ालिकल आयात लिल मोमिनीन, मोमिननि खे अकुलु अचणु खपे त इहो छाजे लाइ, इन में सम्झो त अलाह जो मक़सदु छा आहे। उहो तव्हांखे हितां क़ुर मां मिलंदो। तॾहिं अलाह ॿियो छा थो चए? चए थो
ख़लक़ समावात वल अर्द बिल हक़, चए थो ज़मीन आसमान सॼो हिकिड़े पर्पज़ सां पैदा कयो अथऊं, पर चए थो हिकिड़ी ॿी शइ मूं तव्हां सां वाह जी कई आहे, कहिड़ी? पर सबर कुम अहसन सूअरकुम, चए थो मां तव्हांखे सुहिणी शिकिल बि त ॾिनी न। आहे को इंसान मर्द ऐं औरत का ॿियो को जानवर या को पखी सुहिणो? अलाह जा कमाल ॾिसो न, त हिते ज़मीन ते मोकिलियो अथई, वरी सुहिणो बि कयो अथई, पर चए थो इलैहिल मसीर, तव्हांखे मोटी वञिणो आहे। पोइ हाणे पुछूं था अलाह साईं, साईं तव्हांजे अलाह साईं थैंक यू वेरी मच, वाह जो कमु कयो अथई, ठाहियो बि सुहिणो अथई, औरतूं केॾियूं केॾियूं सुहिणियूं हूंदियूं आहिनि, मर्द बि सुठा, वरी ॾाढ़ीअ जे नाले चए थो वञे त हिकिड़ा फ़रिश्ता आहिनि जेके आसमान में सिर्फ़ु चौधारी अर्श खे फिरी रुॻो इहा ई था तस्बीह कनि, अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी ज़य्यनल रिजाल बिल्लहिया, माना अलाह साईं तो मर्द खे ॾाढ़ी ॾेई सुहिणो कयो आहे। हाणे ॻाल्हि आहे त मर्द त ॾाढ़ीअ में सुहिणो थो लॻे, हाणे ॾिसो न, हाणे मुंहिंजी उमिरि सम्झो 74-75 आहे, जे मूंखे ॾाढ़ी न हुजे हा न, त हिननि जायुनि ते मुंहिंजूं ईअं मूंखे उहो छा पियो आहे गुंज पइजी विया आहिनि, जो जीअं फिथल नारगी हूंदी आहे। हाणे जे मां लाहियां त मुंहिंजी सॼी शिकिल ईअं लॻे फिथल नारगी, पर छाकाणि अलाह ॾाढ़ी ॾेई मुंहिंजी उहो बि लिकायो आहे, हिननि जायुनि ते गुंज कोन थो पए त मां शहर में लॻां थो ॾियणु, अञा आहियां मां ठीकु आहियां। हे जेके माण्हू जेके पोढ़ा थियनि था न ॾाढ़ियूं कूड़े ॾिसंदो त शिकिल सफ़ा जहिड़ी फिथल नारगी, अलाह सुहिणो थो इंसान खे ॾिसणु चाहे एंड ताईं, तंहिंजे करे चए थो मूं तव्हांखे ॾिनी, तंहिंजे करे अलाह हाणे थो ॾिसे मां छाजे लाइ तव्हांखे पैदा कयो आहे। चए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदूनी, ऐं पैदा कयो आहे जिन्ननि इंसान खे फ़क़ति त मुंहिंजी तारीफ़ कनि, मुंहिंजी इबादत कनि, मुंहिंजो पाणी पीअनि त अल्हम्दुलिल्लाह चवनि, मुंहिंजी मानी खाइनि त अल्हम्दुलिल्लाह चवनि। इन लाइ मूं पैदा कयो त मां ॾिसां त मूंखे मञनि था, मुंहिंजी शयुनि खे ॾिसी हैरत में पवनि था त कीअं हिकिड़ी खखड़ीअ मां अंब जो वणु थो निकिरे, कीअं वरी जेकॾहिं कमंद जी ॻरी ज़मीन में विझूं उन में सॼो कमंद थो निकिरे, त हैरत में अचनि था, छो त अकुलु ॾिनो अथमांनि, सोचे चवंदी अलाह साईं वाह 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 जो कमु। अंधा जेके आहिनि अंधा उहे कमंद खाईंदा, चवंदा बसि खाऊं था, पीअंदा परवाह कान्हे, इहो कोन सोचींदा त छाजो आहे, इहे अंधा आहिनि, इहे जहन्नम में वेंदा। चए थो मां इन सां अच्छा हाणे जिन्ननि जी ॻाल्हि निकिती आहे त जिन ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, हिकिड़ा त ॿुधायोमांव त शैतान उनजो औलाद इहे बि जिन आहिनि, लेकिन इहे आहिनि आतिशी जिन, इन्हनि खे वॾो पावर आहे, इहो शिकिल मटाए तव्हां ॾे ॾाढो अची सघंदा। इहो जिन अक्सर जेको अटकल कनि था न इंडिया पाकिस्तान में, उहे छा था कनि त कंहिं इंटेलिजेंट नौजवान खे या माण्हूअ खे ॾिसनि था त इंटेलिजेंट बि ॾाढो आहे, कूड़ो बि आहे, निमाज़ बि कोन थो पढ़े ऐं भई गुनाहनि में ॿुॾल आहे, पोइ अहिड़े माण्हू सां कॉन्टेक्ट था कनि, पोइ शिकिल मटाए अची हुनखे चवंदा अदा छा हाल आहे, ख़ुशि आहीं, असां फलाणो मां वॾो पीर आहियां, क़बर मां उथी आहियो, या असीं फ़रिश्ता आहियूं, तूं वॾो भलो माण्हू आहीं ऐं अलाह साईं तोसां प्यार थो करे, हाणे असांखे ड्यूटी ॾिनी अथई, असां 10-15 ॼणा पाण में आहियूं फ़रिश्ता, तव्हांजी असीं ड्यूटी अदा कंदासीं। पोइ छा कंदा, जो माण्हुनि जे घरनि जा हवाला ॾींदा हिनखे अची एडवांस में, पोइ उहे वरी जॾहिं माण्हू ईंदा त उन्हनि खे उहे वरी घर जा हवाला करामतूं करे ॿुधाईंदो वग़ैरह वग़ैरह करामतूं। त इहे जेके जिन आहिनि इहे ॿिया आहिनि, हीअ जेके जिन आहिनि उहे आहिनि असां वांगुरु, इन्हनि कॾहिं बि इंसान सां वास्तो रखियो ई कोन्हे, इहे जेके ॿिया जिन आहिनि जेके मुस्लमान हिंदू, कॾहिं बि न। जेकॾहिं इहे जिन इंसान सां वास्तो रखनि हा त जॾहिं इमाम जेके से क़तुल पे थिया दरिया जे किनारे ते, त 3 ॾींहंनि ताईं उनखे पाणी बचनि खे न पियो मिले, त इहे जिन गिलास भरे कोन पिया ॾेई सघनि, उते जॾहिं न ॾिनऊं त उनजो असां वास्तो कोन्हे, त अलाह चए थो मां इन्हनि खे जेको आहे सो मां कयो आहे। ऐं आख़िर में मां हिन प्रोग्राम खे मुकमल चवंदुसि त अलाह फरमाए थो त इहो जेको तव्हांखे मूं कोर्स ॾिनो आहे, पेपर ॾिनो आहे, इहो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, इहो पेपर टाइम फिक्स आहे जो, इन में मौत ऐं ज़िंदगी ॾियां थो, छाकाणि यबलुवकुम, त जीअं तव्हांखे मां पेपर तव्हांखे असेस कयां, मां तव्हांजे पेपर खे तव्हां ॾिसां आज़मायां, अयुकुम अहसन अमला, त कंहिं भलो कमु करे पास थी वियो आहे, वहुल अज़ीज़ुल गफ़ूर, अलाह ताला सघारो बि आहे ऐं मग़फ़िरत वारो आहे। हींअर मुंहिंजो हीउ प्रोग्राम इनशा पूरो थिए थो, वरी सुभाणे साॻे टाइम ते इनशा गॾु हूंदासीं, जे अलाह हयाती ॾिनी, ज़िंदगीअ जो भरोसो कोन्हे तव्हांखे बि ऐं मूंखे बि, जे अलाह चाहियो त वरी सुभाणे राति जो सही टाइम गॾु हूंदासीं। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।